मौजूद सामीन वॉइस ऑफ इंडस टीवी पारां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। मौजूद सामीन, अॼु असां सिंधी ॿोलीअ जे नाले वारे आलिम, अदीब, लिसानियात, लोक अदब, लतीफ़ियात ऐं पारखू ऐं मौक़िक़ डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे 103 जन्म ॾियारे जी मुनासिबत सां ही डॉक्यूमेंट्री अवां जे अॻियां पेश करे रहिया आहियूं। अॼु असां कोशिश कई आहे त डॉक्टर साहब खे भेटा ॾियण लाइ डॉक्टर साहब जे दौर जा माण्हू जिन डॉक्टर साहब दे कमु कयो हुजे उन्हनि खां व्यूज़ असां हिन में शामिलु कया आहिनि, जिन में प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अशरफ समू, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद याकूब मुग़ल ऐं डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो पोटो मोहम्मद अरशद बलोच डॉक्टर साहब जे कम, डॉक्टर साहब जी ज़िंदगीअ ते रोशनी विझंदा। उनखां पहिरीं आउं चाहियां थो त डॉक्टर साहब जो मुख़्तसर तारफ़ अवां जे अॻियां पेश करियां। जेतोणीकि डॉक्टर साहब तमामु वॾो माण्हू आहे, हुन जे क्रेडिट ते तमामु घणा कम आहिनि। उहे सभु कम असां हिते हिन मुख़्तसर वक़्त में पेश त कोन था करे सघूं। उन जे बावजूदि कोशिशि कंदुसि त इख़्तिसार सां ई सही पर डॉक्टर साहब जो कुझु तारीफ़ पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं पहुचाइजे। डॉक्टर नबी बख्श खान बलोच 16 दिसंबर 1917 ईस्वी ते ॻोठ जाफ़र खान लेगारी तालके सिंजोरे ज़िले सागड़ में पैदा थियो। सिंध जी तारीख़, लोक अदब, ॿोली, क्लासिकी शाइरीअ, मौसीक़ी ऐं लतीफ़ियात जे मौज़ूअनि ते वॾी जाखोड़ ऐं तहक़ीक़ वसीले सिंधी ॿोली ऐं अदब जो अमल ख़ज़ानो केतिरनि ई किताबनि जी सूरत में छपाए पधिरो कयो अथसि। डॉक्टर साहब खे सिंधी, उर्दू, अरबी, फ़ारसी, अंग्रेज़ी ऐं सराइकी ज़बाननि ते उबूर हासिल हो। पाण बॉम्बे, जूनागढ़ ॿियनि तालीमी इदारनि मां तालीम हासिल कंदे कोलंबिया यूनिवर्सिटी न्यूयॉर्क मां डॉक्टरेट जी डिग्री हासिल कयाऊं। डॉक्टर साहब खे जॾहिं डॉक्टरेट जी डिग्री मिली हुई त अक़वाम मुतहदा में खेसि नौकरीअ जी आछ थी, पर पाण क़बूल न कयाऊं। अहिड़ीअ तरह पाण सिंध में प्रोफेसर तौरु ऐं ॿियनि उहिदनि ते रही ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। पाण सिंध हुकूमत में निगरान वज़ीर तालीम, ज़राअत ऐं जंगली जीवत रहियो। मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में वाइस चांसलर, मुख़्तलिफ़ इदारनि जो डायरेक्टर, मुख़्तलिफ़ इदारनि जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो बानी चेयरमैन, सलाहकार ऐं केतिरनि ई वफ़ाक़ी तोड़े सूबाई इदारनि जे सरबराही सीट ते ज़िम्मेवारियूं अंजाम ॾिनाऊं। डॉक्टर साहब जे इल्मी, अदबी, तहक़ीक़ी कमनि जो मुख़्तसर विचूर अवां जे अॻियां पेश करियां थो। जामे सिंधी लुगात 5 जुल्दनि में तयारु कयाऊं, जेका सिंधी अदबी बोर्ड पारां छपी। उन बैदि 3 जुल्दनि में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जामे सिंधी लुगात खे छपाए पधिरो कयो ऐं हिन वक़्तु बि मुख़फ़िफ़ सिंधी लुगात जो कमु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां हलंदड़ रहे। सिंधी लोक अदब वारी रिथा हेठि 40 जुल्द तयारु करे छपायाईं, जंहिंमें लोक कहाणियूं, इश्किया दास्तान, मदाऊं, मनाजातूं, सिंगार शाइरी, नड़बैत, जंगनामा, काफ़ियूं, गुजारतूं, लोकगीत, रस्मो रवाज ऐं सौण साठ ऐं ॿिया मौज़ू अची वञनि था। डॉक्टर साहब लोक अदब ते तमामु घणो कमु कयो आहे।
इहो ई सबबु आहे जो मुख़्तलिफ़ दोस्तनि पारां, जंहिंमें डॉक्टर कमाल जामड़ो, आजिज़ रहमतुल्लाह लाशारी सरे फ़हरिस्त आहिनि, जेके डॉक्टर साहब जे जनम ॾींहं जे मौक़े ते लोक अदब जो ॾियारो मल्हाईंदा आहिनि, जेका डॉक्टर साहब खे हिकिड़ी भेटा पेश कंदा आहिनि। उनखां सवाइ डॉक्टर साहब शाह जे रिसाले वारी रिथा हेठि शाह जे रिसाले जो जाम मुस्तनद ऐं मयारी मतन शाया करण वारी इन रिथा ते मौजूदु छापी ऐं कलमी नुस्ख़नि खे भेटे 10 जुल्द छपायाई। रिसाले जो कलम अलॻि सां छपायाई। क्लासिकल शाइरनि जे कलाम वारी रिथा हेठि काज़ी कादन जो रिसालो, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जो कलाम, मियां शाहनात जो कलाम, ख़लीफ़े नबी बख्श जो रिसालो, शाह शरीफ बाडाई जो रिसालो, रागनामू सूफ़ी सादिक फ़कीर सुमरो, रिसालो गुलाम मोहम्मद खानज़ईअ जो, कुलियात हमल कलाम फ़कीर नवाब वली मोहम्मद लेगारी, कुलियात सांगी वग़ैरह अची वञनि था। उनखां सवाइ बि डॉक्टर साहब सिंधी ॿोली, अदब, तारीख़ ऐं मौसीक़ी मौज़ूअ ते ॿोली ऐं अदब जी तारीख़, सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़, सिंधी मौसीक़ीअ जी मुख़्तसर तारीख़, सिंधी सूरत ख़ती ऐं ख़ताती, सिंधी ॿोलीअ जो आगाटो मंज़ूम ज़ख़ीरो, जदकी ॿोली, बेलायनि जा ॿोल, सुमरनि जो दौर, बजुल्द, चचनामू, मुक़दमू, तदवीन, हाशिया ऐं ॿिया किताब तयारु करे छपराया। उनखां अलावा सभु रंग, मिठे जी मच्छी, खारे जी मच्छी, मुंहिंजो ॻोठु जाफ़र ख़ान लेगारी, रियान हीरन ख़ान, 8 जुल्द, जेके बाद में सक़ाफ़त खाते हुकूमत सिंध पारां 2 जुल्दनि में गॾाए आंदा विया। लाखो फुलाणी, गॾ, प्यारनि जा पैगाम, सॼणनि जा सलाम, सैफ़ुल मलूक वग़ैरह अची वञनि था। डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ इदारनि में रहंदे केतिरा ई कम कया। पाण इदारा साज़ हो, केतिरा ई इदारा ठाहिया ऐं जिते बि रहियो हुन सिंध जे रवायतनि जी मुकमल पासदारी कई। उन हवाले सां साईं अब्दुल वाहिद आरिफ़ सर पंहिंजे किताब वैरागी जे वञणा में सिंधी तहज़ीब जो आफ्ताब ग़ुरूब थी वियो जो उनवान सां लिखियो आहे त मशरक़ ऐं मग़रब जे वॾे इल्म जे बावजूदि मूं सिंधी तहज़ीब जो नमूनो डॉक्टर साहिब में ॾिठो। वाइस चांसलरीअ दौरान या ॿियनि तक़रीबनि में जॾहिं बि छोकिरियूं हिन सां मिलणु ईंदियूं हुयूं त हू खेनि हथु ॾियणु बदिरां मथे ते हथु घुमाईंदो हो, छो त इहा सिंध जी क़दीम रवायत हुई। आरिफ़ साहब अॻिते लिखे थो, आख़िर में आऊं डॉक्टर साहब जे किरदार जो हिकु अणफ़रामोश वाक़ियो ॿुधायां थो। डॉक्टर साहब सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर हो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई सिंध जो वज़ीर आला हो। उन वक़्तु हिकिड़ो वाक़ियो थियो त सुपर हाईवे तां टूल प्लाज़ा वेझो सिंध जो सूबाई वज़ीर बदील हसन ज़ैदी अगवा थी वियो। इहो अलॻि दास्तान आहे त हू कीअं अगवा थियो ऐं कंहिं अगवा करायो ऐं किथे रखियो वियो। बहरहाल ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई डॉक्टर साहब खे घुराए चयो ऐं कुझु शागिर्दनि जा नाला ॾिना त हिननि खे यूनिवर्सिटीअ मां ख़ारिज करियो। डॉक्टर साहब खे सराइकीअ में जवाबु ॾिनो जंहिंजो मतिलबु आहे हीअ आहे त रईस वॾा ऐं मास्तर आहियां, मुंहिंजो कमु ॿारनि खे पढ़ाइणु आहे, न उन्हनि खे तइलीम खां महरूम करणु। फ़िक्री तज़ादनि जे बावजूदि आउं चवां थो त डॉक्टर साहब जी वाइस चांसलरीअ वारे दौर में को बि शागिर्द रेस्टिकेट कोन थियो। जेतोणीकि मुंहिंजे महबूब क़ौमी शाइर शेख अयाज़ जे दौर में केतिरा ई शागिर्द रेस्टिकेट थिया ऐं सिंध जे महबूब तइलीमी माहिर सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जे दौर में बि शागिर्द रेस्टिकेट थिया। आरिफ़ साहब वधीक लिखे थो, आउं सम्झां थो त सिंध जे तारीख़दाननि ऐं तहक़ीक़ कंदड़नि लाइ बलोच साहब एॾो वॾो सरमायो गॾु करे वियो आहे जंहिं ते नवां फ़िक्री बुनियाद अॾे सघजनि था। जेतोणीकि उन पंहिंजे लाइ का फ़िक्री राह मुतयन न कई
पर फ़िक्री राह लाइ केतिरा ई घटि घेड़ छॾे वियो। हू जेतोणीकि आबाई तरीक़े सां पीर साहिब पागारे ख़ानदान जो मुरीद हो, पर हुन जेतिरो कमु सुमरन सोडन ऐं लासियनि ते कयो आहे ओतिरो पागारे ख़ानदान या हुर तहरीक ते न कयो आहे। जेतोणीकि सिंध खे हुर तहरीक जे अवाइली दौर खां वाक़ुफ़ु करण लाइ डॉक्टर नबी बख्श बलोच साहब ई मज़मून लिखिया। उन में बि हुन हिकिड़े फ़िरके या हिकिड़ी जमायत जी पोइलगी वारी हैसियत इख़्तियार न कई। इन करे आउं सम्झां थो त हू कंहिं जहिड़े झगड़े में पवण बदिरां सिर्फ़ु सिंध सां कमिटेड हो। डॉक्टर साहब जे हवाले सां हरीसर साहब जा इहे मूं 2 पैराग्राफ अव्हां जे अॻियां पेश कया त डॉक्टर साहब इंतिहाई वॾो माण्हू हो, दूरंदेश हो, वसी सोच रखंदड़ हो, गैर तकरारी रहियो ऐं कमु कंदो रहियो। त दोस्तो अव्हां जो वधीक टाइम कोन थो वठां, पाण वधूं था प्रोग्राम तरफ़। ऐं सभ खां पहिरीं पाण डॉक्टर मोहम्मद अशरफ समय साहब जा व्यूज़ ॿुधंदासीं। उन खां पहिरीं आउं तव्हांखे डॉक्टर साहब जो मुख़्तसर तारीफ़ पिणु कराईंदो हलां। डॉक्टर मोहम्मद अशरफ समूह सिंधी ॿोलीअ जो नाले वारो अदीब ऐं आलिम आहे। पाण 1991 ईस्वी धारे अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमीअ जी रहनुमाईअ में 11वीं सदीअ जे सिंधी मुहदिसनि जूं ख़िदमतूं जे उनवान सां मक़ालो लिखी डॉक्टरेट जी डिग्री हासिलु कयई। मकातिब नबी जे मौज़ूअ ते सोना वर्क संदसि मशहूरु तसनीफ़ आहे। मोहम्मद हाशिम ठटवीअ जी अरबी तसनीफ़ वसियतुल हाशमिया जो शानदार तोहफ़ा नाले सां उर्दूअ मां तर्जुमो कयई, जेको अल राशिद अकेडमी कराचीअ पारां छपियो। पाण ईरान, सिंगापुर, दुबई ऐं ॿियनि केतिरनि मुल्कनि जे कॉन्फ्रेंसनि में मुल्क जी नुमाइंदगी करे चुको आहे। तफ़हीम दीन, फ़हमुल क़ुरान ऐं सीरत नबीअ खां सवाइ पाकिस्तान टेलीविज़न तां संदसि मुख़्तलिफ़ इल्मी ऐं अदबी प्रोग्राम नशर थी चुका आहिनि। पाण कराची यूनिवर्सिटीअ में निसाबी कमेटीअ जो मेंबर रहियो। उनखां सवाइ डॉक्टर साहब गवर्नमेंट कॉमर्स कॉलेज कराचीअ जे इस्लामियात वारे शोबे जो सदर रहियो, जितां पाण रिटायरमेंट हासिलु कयाई। हाणे पाण ॿुधूं था प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अशरफ समय साहब के। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, जेसि ताईं डॉक्टर नबी बख्श खान बलोच मरहूम जे हयात, ज़िंदगी, मेहनत, इल्म और अदब जो ताल्लुक़ आहे, यकीनन एॾी वॾी शख़्सियत जे लाइ मेटल, मवाद ऐं वक़्त जी वॾी ज़रूरत आहे। ऐं इहो वक़्तु असां हिननि चंद लम्हनि में एॾी वॾी शख़्सियत खे समेटे ऐं वेड़े नथा सघूं। ऐं सम्झां थो त डॉक्टर नबी बख्श खान बलोच मरहूम जे ज़िंदगी या उनजे इल्मी कम जे हवाले सां कुझु गुफ़्तगू कयां। पहिरीं तव्हांखे उन तरफ़ वठी वञा त डॉक्टर बलोच साहब जो ताल्लुक़ सिंध जी सरज़मीन सां हो ऐं पोइ सदीअ सां हो। तव्हां उन वक़्त ऐं सदीअ खे ज़हन में रखो त उहा वक़्तु, उहा सदी प्री पार्टीशन, पाकिस्तान ठहण खां केतिरा साल अॻु इल्म जे हवाले सां सिंध जो माहौल केतिरो हो। तव्हां उन्हनि शख़्सियतुनि खे ॻणींदो त चंद माण्हू तव्हांखे मिलंदा जिन पाकिस्तान मौजूदह सिंध खे छॾे हिंदुस्तान, अलीगढ़, जूनागढ़, बैरूने मुल्क जा सफ़र कया। तव्हां थोरो निगाह विझो त उन वक़्त में सिंध में जागीरदार केॾा हुआ। यकीनन मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे शायदि ॾुखियूं लॻनि। चमन में मेरी तल्ख नवाई को गवारा कर, चमन में मेरी तल्ख नवाई को गवारा कर, कि ज़हर भी करता है कभी कारे तेरी आंख। तव्हां असेंबलियुनि में अॼु बि वञो, तव्हांखे मीर, पीर, जागीरदार, सरमायादार छोकिरा जेके असेंबली जा मेंबर मिलंदा, तव्हां उनजी तारीख़ ॾिसो त हुनजो ॾाढो मेंबर हो या हुनजो पर ॾाढो जागीरदार हो। किताब पिया आहिनि, शख़्सियतूं सभिनि जे साम्हूं आहिनि।
ही उनजो पोटो आहे या पड़पोटो आहे। पर उनजे बरक्स तव्हां उन्हनि जी शख़्सियतुनि खे ॾिसो त उन्हनि इल्म जे हवाले सां एॾा वॾा सफ़र न कया। मूंखे ज़ाती तौर ते हैरत थी थिए, तव्हांखे चंद माण्हू मिलंदा जिन इल्म जे ख़ातिर इन सदीअ में सफ़र कयो हुजे, हिंदुस्तान जो, बैरून मुल्क जो, यमन जो, मिस्र जो, या दारुल उलूम देवबंद जो, या यूपी जो, ऐं उहे सफ़ा मिस्कीन, या तो उहे मस्जिद जा मौलवी हुआ, अल्लामा कासवी साहब हो, मौलाना अब्दुर्रहमान हो, सिंध जा ॿिया अब्दुल्ला चांडियो हो, ये उहे माण्हू हुआ जेके 10-10 रुपया खीसनि में विझी रेल गाॾियुनि में चढ़ी वेही रहिया ऐं वञी यूपी निकिता। किन वञी जामे मिलिए दिल्ली में दाख़िला वरिती, मस्जिदुनि जा मौलवी, ऐं जॾहिं मोटी आया त हिते जी इमामतूं कयाऊं। हैदराबाद जी जामे मस्जिद में कासवी साहब वारा ॿिया इहे सभु, अली अकबर शाह मेहर वारो जेको नेशनल असेंबली जो मेंबर बि हो, मौलाना उबैदुल्ला सिंधी, त मिस्कीन माण्हू। यानी इल्म जो सफ़र सिंध जी सरज़मीन जो त जिन कयो आहे त उहे मिस्कीन हुआ, या हारिन जो औलाद आहिनि, या मस्जिदनि जे मुअज़्ज़िन, इमामनि जो बि मुअज़्ज़िन जा पुट हुआ। मूंखे त उहे ई नाला नज़र था अचनि। कैब जागीरदार जो नालो पूरी सिंध मां किथां नज़र नथो अचे त उहो अलीगढ़ वियो, उहो जूनागढ़ वियो। डॉक्टर बलोच साहब जाफ़र निगारी बारे केरु थो, ऐं यतीम बि आहे। ख़ुदि हिकिड़े भेरे मूंखे चयाईं, कराची में हिकिड़ी वॾी दावत हुई, आवारी टावर में हुई, वॾो फंक्शन हो। पोइ असां वेठा हुआसीं, तमामु वॾा आवारी टावर, 3 ॾींहं हिकिड़ो फंक्शन हो। दस्तूरुल हिकमत मंशूरुल वसियत जी रूनमाई ते आयो हो। 3 ॾींहं हलियो इहो फंक्शन। मानी टाइम ते वेठा हुआसीं, बलोच साहब राउंड पे लॻायो, घुमे पियो त महिमान कहिड़ा किथे मुल्क जा वॾा ग़रीबनि में ग़रीब आऊं या मूंसां जेके 2 ॼणा वेठल हुआ। जॾहिं उन्हनि ॾींहंनि में तव्हांखे यादि हूंदो अख़बार में आयो त हिकिड़ो नओं शहर जातीअ खां हेठि दरिया लही वियो आहे, नओं शहर निकितो आहे। वॾियूं अख़बार में कालम आया त इहो बंबोर आहे, इहो बंबोर आहे, किन कीअं लिखियो, किन कीअं लिखियो। जॾहिं डॉक्टर साहब मुंहिंजे पासे मां गुज़रियो त मूं हथु ॾेई, मुंहिंजो साईं डॉक्टर अशरफ समूह ते कराची में रहंदो आहियां, मूं मखदूम साहब जो हिकिड़ो किताबु आहे अरबीअ में, अतोहफ़तुल मरग़ूब आहे, इहो कलमी किताबु आहे, उनजो मूं सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। ऐं डॉक्टर साहब हिकिड़े कालम में मुंहिंजो नालो बि लिखियो आहे त उहो रिसालो बोर्ड पियो आहे त हीअ किताबु छपजणु खपे। सो मुंहिंजो नालो वरितो त हीअ वॾी मखलूक आई हुई, जिते अलाए केतिरा मिनिस्टर पे थिया, सरकारी सतह ते इहो आवारी टावर में फंक्शन थियो, आसिफ ज़रदारी वारनि हिननि गवर्नमेंट करायो। जॾहिं मूं इहे लफ़्ज़ चया जी बहितर आहे त बजाए ॿिए हंधि विया, हिते ई वियो थो रहां। हिन मां तव्हां अंदाज़ो लॻायो, सभ खां उन निशिस्त ते वेठो जिते हिकिड़ो सभ खां ग़रीब माण्हू वेठल हो, ऐं एॾी वॾी मखलूक हुई, एॾा वॾा मिनिस्टर हुआ, उन्हनि खे सॼे मूं वटि वेही रहियो। सिर्फ़ु उहो मखदूम साहब जे कलमी किताब जो जॾहिं नालो वरितो, पोइ मूंखे चए त इहो बंबोर न आहे, इहो त को शहर निकितो आहे, इहो बंबोर न आहे, बल्कि मौजूदा बंबोर जेको आहे इहो ई बंबोर आहे। सामईन नाज़रीन थोरो अॻिते ॿुधो, वही पोचीता ऐं पाकिस्तान ठहिण खां घणो अॻु, तव्हां लफ़्ज़ ॿुधो जी पाकिस्तान ठहिण खां घणो अॻु ऐं मौजूदा बंबोर ते उठ ते चढ़ी आयो हुउसि। यानी तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे इहे ॻाल्हियूं ॿुधाइण जे क़ाबिल बि न आहिनि त ॿुधाइजनि, पढ़ण सां मज़ो ॾेई थो, इहे रुॻो गौर कजनि, इन ते सोचे थो उहा कहिड़ी मलकूती ताक़त हुई हिन जाफ़र निगारी जे ॻोठ जे हिन निड़े छोकिरे में, जेको पंहिंजे अहद जवानी में पहिरीं पार्टीशन उठनि ते चढ़ी इहे मांग मकान ॻोल्हे थो, ऐं चई उठ ते चढ़ी आयो। मूं उन वक़्त में बि सोचियो हीउ बंबोर थी सघे थो, तेसि ताईं गवर्नमेंट सरकारी सतह ते अञा बंबोर डिक्लेयर न थियो हो। ॿुधो दोस्तो, ही उहे शयूं आहिनि जिन खे आउं लफ़्ज़नि में केतिरो बयानु कंदुसि, ऐं किताबनि में जेको अॼुकल्ह अचे थो इहो त सॼी रिपीटेशन बलोच साहब जी आहे जेका माण्हू कनि पिया। ऐं इहा उहा कहिड़ी ताक़त हुई जेका हुनखे इन दुनिया जा इल्मी सफ़र कराए थी, मागनि मकाननि जा सफ़र कराए थी, उन्हनि झंगनि बरनि ॻोठनि में रातियूं रहाए थी। इहो त अंदर जो इनकलाब हूंदो आहे न, जेकॾहिं उहो अंदर जो इनकलाब न आहे त सिर्फ़ु इन्हनि कंपाइलेशन जेका अॼुकल्ह तसरीफ़ जी हली पई आहे, हिन ज़माने में त मुसनिफ़ थियणु ॾाढो सवलो आहे। मुंहिंजा मौज़ू इलाही पिया फिरनि, तव्हां थोरो मूंसां गॾु हलिजो तॾहिं तव्हां सम्झी सघंदो। हाणे त किताबनि जा अहिड़ा 16 एडिशन निकिरी पिया आहिनि, ख़ासि तौर ते असांजे पब्लिकेशन वारनि माण्हुनि खे मुसनिफ़ ठाहे छॾियो आहे, अंदरि विझे मवाद, बल्कि को नओं लफ़्ज़ सैर ईंदड़
अरे वो तो लफ़्ज़ असां ॿुधो ई कोन्हे, अलाए छा आहे साईं, मुस्तलिफ़ ॿुधंदा हुआसीं ऐं मुअल्लिफ़ बि थोरा, मुअल्लिफ़ पर जमा करण वारो, तारीफ़ जंहिंखे चइबो अरबी में, उहे थी पिया। केतिरा किताब पढ़ूं था, न अरबी अचे न पर्शियन अचे, किताब अरबी ऐं फारसी जा तर्जुमा था थियनि। हिकु हिकिड़े किताब जा 22 तर्जुमा माण्हुनि तर्जुमा करे छॾिया। माना मुसनिफ़ थियणु तमामु सवलो थी पियो आहे। तहक़ीक़ करणु सभु किताबनि में लिखियो पियो आहे, हुन हीअं लिखियो आहे, हिनखे वरी हीअं करे पाठो ॿियो वरी बहितरीन एडिशन करे थी वियो मुसनिफ़। थी सघे थो मूंखे मां बुरो सम्झंदा हुजो, ऐं उन्हनि मां आहियां, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हिसामुद्दीन राशिदी साहिबु चयो हो हिकिड़े भेरे त जेके अरबी नथी अचे, जेको पर्शियन जेके नथी अचे, उहो कीअं मुसनिफ़ थी सघे थो। बर सगीर जो सॼी तारीख़ अरबीअ में आहे या पर्शियन में आहे। दरियाए सिंध आहे न मेरान, इहो अॼु खां 1000 साल अरबनि हुनखे मेरान लिखियो आहे। खुर्ज़दाब हुनजो ज़िक्र कयो आहे मेरान सां, अस्तखरी कयो आहे। अकली में सिंध में जेको अरबन कयो आहे, अल मसालिक वल ममालिक में हुनजो तज़किरो आयो आहे। सिंध जा तज़किरा त सभु खां पहिरीं अरबनि कया आहिनि ऐं पूरा चैप्टर लिखिया अथनि, बल्कि देबिल जे आलिमनि ते पूरो बाब लिखियो आहे। किताबुल अनसाब में पूरो बाब आयो, उलमाए देबिल। अरबी पर्शियन अचे न, छा उहा तहक़ीक़, उहे साहेड़ी दर थी वेंदा, साहेड़ी दर सवाल हूंदो आहे। रुगो पब्लिकेशन वारे खे तव्हां चओ थो लिखी छॾो, बल्कि मुसनिफ़ जो नालो नंढो हूंदो आहे, साहेड़ी दर जो नालो वॾो हूंदो आहे। सो मुंहिंजा दोस्तो माफ़ कजो, असां बि एॾा मुसनिफ़ न आहियूं। बहरहाल डॉक्टर बलोच साहिब ते वरी पचां थो त उहो इनकलाब हो जंहिं हुनखे सुम्हणु न थिए ॾिनो। ऐं संदसि पाण ख़ुदि हिकिड़ी जॻह ते लिखियो वियो आहे ॾाढो, ऐं चई तव्हां उठ ते चढ़ी वियो आहियां, उठ ते चढ़ी वियुसि, हिते बंबोर खे ॾिठुमि, इहो हो अंदरि जो इनकलाब जंहिं हुनखे सुम्हणु न थिए ॾिनो। इक़बाल चयो आहे न, इसी कश्म में कटी मेरी रातें, छो त मुंहिंजी रातियूं ईअं इन ई कश्म में कटियूं। इसी कश्म में कटी मेरी रातें, कभी सोजो साजो रूमी, कॾहिं रूमीअ वांगुरु रुगो सड़स ऐं पचिस पे, कभी सोजो साजो रूमी, कभी पेचो ताबो राज़ी। इमाम फ़खरुद्दीन राज़ी वॾो मुफ़स्सिर आहे, वॾो जे सभ खां पहिरियां तफ़सीर लिखियो हुजनि फ़खरुद्दीन राज़ी, जंहिंजो तफ़सीर जो नालो तफ़सीर कबीर। छो त उहो मंतिकी फ़लसफ़ी आलिमो, चई बसि रातियूं ईअं ई पिए गुज़रियूं, कॾहिं रूमीअ वांगुरु सड़स पे, कॾहिं मंतिकी पेच ताब इमाम राज़ीअ जा हुआ त कॾहिं रूमीअ जा हुआ। इहे ई बलोच साहिब जे शयूं ऐं बजाए हुनजे इल्मी कमनि ते वञी पंहिंजो ॿुधायां त हुन हेॾो एतिरो कमु आहे जेको ज़बानी बयानु नथो करे सघिजे, जेको तहरीर में बि नथो आणे सघिजे। तव्हां हुनजी उमिरि खे ॻणियो ऐं हुनजे उन्हनि सफ़रनि खे ॻणियो, उनजे उन्हनि सफ़रनि खे ॻणियो ऐं उनजे उन साज़ रूमी ऐं पेचो ताबो राज़ी खे ॾिसो त बलोच साहिब छा कुझु न आहे कयो। बलोच साहिब हिकिड़ी जॻह ते लिखे थो, चई जॾहिं आऊं पाकिस्तान थियण खां अॻे दाख़िला मूं वरिती जूनागढ़ कॉलेज में। जूनागढ़ अवां सभिनी ॿुधो हूंदो, सिंधियुनि सभिनी हींअर हिन वक़्त में जेको नस्ल हले पियो, हिन ते मुंहिंजी एज में जेके माण्हू जहिड़ा आहिनि, ऐं नथो सम्झा त कंहिं बि सिंधीअ जूनागढ़ खे ॾिठो हुजे। ॻाल्हियूं त वॾियूं ॻाल्हाए वेठा जूनागढ़ जो का लफ़्ज़ अचे थो, शाह साहिब जे शाइरी जो पोइ ताड़ियूं थी वञनि, पर जूनागढ़ खे ॾिठो ई कोन हूंदो। ऐं बलोच साहिब त 4 साल रहियो जूनागढ़ में। सिंध जा वॾेरा ॿुधायो, जागीरदार ॿुधायो, केॾा नाला अचनि था, तव्हां सिंध जो सर्वे करियो त हर ज़िले में न ॼाणे केॾा जागीरदार हुआ, पर उहे न विया। उन्हनि इल्म जो सफ़र नाहे कयो, उन्हनि ॿिया सफ़र कया त हाणे सफ़र छॾिया उन ज़माने में। ऐं हुनजी साख़्त ॾिसो बलोच साहिब जी, हुनजे पोयां कुझु न आहे ऐं यतीम आहे। ऐं चओ त 4 साल प्री पार्टीशन जॾहिं जूनागढ़ कॉलेज में मूं एडमिशन वरिती, पोइ सॼो शहर थो ॾिसां, ही जूनागढ़ जो महल थो ॾिसां, जंहिंजूं चोटियूं आसमान खे पियूं लॻनि। पोइ मूंखे शाह जो रिसालो जी यादि पियो, शाह साहिब जेको जूनागढ़ खे आयो आहे, हीअं का हिते ॿीजल आयो हूंदो, हिते राय कंगार वेठे रहंदो हूंदो, इहे ॻाल्हियूं त ॿुधाइण जूं ऐं सोचण जूं। उन चई उन महल खे, उहो जेको वॾो महल हो जूनागढ़ जो, ऐं उहो बलोच साहिब लिखियो आहे, असां ॾिसो कोन्हे, चई उनखे ॾिसो, इहे सोचींदोसि कहिड़े हंधि आयो हूंदई, राय किथे वेठल हूंदो, कुंगरा किथे हूंदा, हुनजो साज़ जो आवाज़ किथां ॿुधो अथई। ही त शयूं सभु सोचण जूं आहिनि। बलोच साहिब ने फ़िक्र जो माण्हू हो, बलोच साहिब इन मिज़ाज जो माण्हू हो, हू सॼो इल्मु हो, हू सॼो इल्मु हो। त मां ॿुधो हूंदो इब्न अब्बास जो नालो, जेको पहिरियों क़ुरान जो मुफ़स्सिर आहे, रसूलुल्लाह जे सौट जो पुटु हो, हज़रत अब्बास जो पुटु हो। पोइ जॾहिं इब्न अब्बास फौत थियो,
ज़ाहिर आहे हर माण्हू फौत थो थिए। इब्न अब्बास जो पहिरियों तफ़सीर आहे, तफ़सीर इब्न अब्बास इल्मी दुनिया वारनि खां पुछो, अहिड़े इल्म मूंखे ॿुधाईंदा, ख़ासि तौरु आलिम तबिको। तफ़सीर इब्न अब्बास रसूलुल्लाह जो ज़ाहिर आहे चाचे जो पुटु हूंदो त केॾो वेझो हूंदो। ऐं जॾहिं फौत थियो दफ़न पियो कयोसि त हिकिड़े साहबी उथी चयो चई इब्न अब्बास दफ़न कोन पियो थिए, इब्न अब्बास दफ़न कोन पियो थिए, इल्म दफ़न पियो थिए। केॾी वॾी ॻाल्हि हुई। चई इब्न अब्बास अॼु दफ़न न पियो थिए, अॼु इल्म पियो दफ़न थिए। हज़रत अली जो माण्हू ख़ासि मशवरा वठंदो जॾहिं त निर्दीय पियो। ऐं जॾहिं रसूलुल्लाह जी वफ़ात थी त 17 साल पियो हुयसि। हज़रत उमर पासे में विहारींदो, पुछो छो चई हिन जे इल्म जे करे पासे में थो विहारे, अगरचे उमिरि जो नंढो आहे। चई अॼु इल्म दफ़न पियो थिए, इब्न अब्बास न पियो दफ़न थिए। आउं त सम्झां थो त डॉक्टर बलोच जी तव्हां किताब ॾिसो, तव्हां मज़मून ॾिसो, तव्हां हुनजी सोच ऐं फ़िक्र खे ॾिसो। ऐं चई त पोइ मूं घणा सफ़र इन जूनागढ़ जे ॾिसण खां पोइ शाह जे रिसाले जा उहे अबियात वरी पढ़ियुमि ऐं ॾिसी पोइ मूं घणा किताबनि लाइ कोशिशि कई त उहे माग मकान ॾिसां। एतिरे क़दर जो समुंड जो पूरो सफ़र जातीअ खां वठी कराची ताईं कयूं त उहे गाह ॾिसां जिन जो तज़किरो शाह साहिबु पंहिंजनि बैतनि में कयो आहे। इहे इल्म जूं उहे ॻाल्हियूं आहिनि, उहे जेके उहा सोच आहे जेका बलोच साहिब जी, इहा सोच, इहो इल्मु, इहो मिज़ाज, इहा तहक़ीक़, इहा बक़दरे ज़ोरे बाज़ूनीस, इहा ताक़त सां न ईंदी आहे। तव्हां वॾनि माण्हुनि खे पढ़ो, शायदि आउं वक़्तु जजो पियो वठां, तव्हां वॾनि माण्हुनि खे ॾिसो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि करे बसि ख़त्म ई थो कयां, छो त हुनजे इल्म जे ताक़त ते ऐं हुनजे तसरीफ़ ऐं तारीफ़ ते वेही कोन आहे। उहो एॾो वॾो आहे जो हिन वक़्त में वञी नथो सघां। इंशाअल्लाह के ॿिए वक़्त में मिलियो त यकीनन को क़िस्तवार प्रोग्राम थियो त बलोच साहिब खे उहो मक़ाम मर्तबो असांजे मुल्क में नाहे मिलियो। माफ़ कंदा मूंखे, जेके बलोच साहिब खे जेको मक़ाम सरकारी सतह ते मिलियो आहे उहो घटि आहे, उहो घटि आहे। ऐं बलोच साहिब जो मक़ाम इन्हनि सभिनी शयुनि खां मथां हुओ। बलोच साहिब जा कुझु किताब त हाणे ॿियनि बैरून मुल्क मां छपिया आहिनि, पर हुनजी शख़्सियत जो सही मुताले ई असांजे मुल्क में नाहे थियो, के कयो ई कोन्हे। हा, उन जे नाले ते पोइ केतिरा मुसन्निफ़, मुअल्लिफ़, कंपाइलेशन करण वारा उहे वॾा नाला थी विया आहिनि। उहे केतिरा आहिनि विहंदा आहिनि जिते किथे महफ़िल। बलोच साहिब मूंखे ॾाढो भाईंदो, इहे लफ़्ज़ चई करे बलोच साहिब खे ॾाढो वेझो। इहो हिकिड़ियूं टर्मूं थी वयूं आहिनि हाणे इस्तेमालु थियण जूं, पर तव्हां हुनजी शख़्सियत ते जेतिरो फिरंदो त हू किथां थिए थो। लिगारी बलोच आहे, जाफ़र ख़ान ॻोठ जो आहे जेको बहिराड़ीअ ते आहे, जेको पोइते पियल इलाइक़ो आहे ऐं गॾो गॾु यतीम आहे। इहे शयूं सोचे पोइ हुनजे कमनि ते निगाहूं विझो ऐं वरी उनजी जेका मसरूफ़ ज़िंदगी। तव्हांखां वॾनि माण्हुनि जा नाला थो ॿुधायां, उन्हनि शादियूं कोन कयूं मुल्क में, बरे सगीर, हिंदुस्तान पाकिस्तान जी ॻाल्हि थो कयां। बरे सगीर में उहो वॾो माण्हू गुज़रियो आहे जे शादी कार कई या उनखे औलाद न थियो, उहे वॾा माण्हू गुज़रिया, उन्हनि ई कुझु कमु कयो आहे। अबुल कलाम आज़ाद खे हिकिड़ी न्याणी हुई ऐं हुनजो कमु ॾिसो, हुनखे हिकिड़ी न्याणी हुई ऐं उन केॾो वॾो कमु कयो आहे, केॾियूं वॾियूं तसरीफ़ात तारीफ़ात छॾियूं, केॾो वॾो नालो छॾियो आहे। आगा शाही हो, ब्यूरोक्रेट हो, शादी कान कई। मौलाना अब्दुल सत्तार ख़ान न्याज़ी हो, अयूब जे ज़माने में हुनखे फांसी जो ऑर्डर आयो, अपील न कई। क़ौमी असेंबली जो केतिरा भेरा मेंबर थियो, विफ़ाक़ी वज़ीर थियो, शादी न कयई। डॉक्टर हमीदुल्ला केॾो वॾो माण्हू हो, ऐं उन्हनि जे कमनि ते नथो अचां, शादी न कई। इहे त मूंखे चंद फिल्म ॿधी आयो आहे, न त मूंखां पुछो त वॾी लिस्टूं हूंदियूं मूं वटि। जीअं शेख रशीद शादी न कई, सॼी दुनिया हुन मां जलिजी वई आहे, छो त वॾा माण्हू जिन कमु इल्मी अदबी कयो आहे उहे ई हुआ जिन या शादियूं न कयूं या उन्हनि खे औलाद न थियो। ख़ुदि डॉक्टर हमीदुल्ला लिखियो आहे त रसूलुल्लाह जे ख़तनि खे ॻोल्हा बि नबी साईं जा ख़त डॉक्टर हमीदुल्ला ॻोल्हे हथु कया, जेके ओरिजिनल रसूलुल्लाह जा ख़त आहिनि, जेके पाण बीही लिखाराए स्टैम्पूं हणाराए ॾिनो, उहे डॉक्टर हमीदुल्ला ॻोल्हे। बल्कि रसूलुल्लाह जे वफ़ात खां 40 सालनि खां पोइ जेको किताब हदीस जो इमाम वहब बिन मुनब्बह जो रिसालो आहे, उहो डॉक्टर हमीदुल्ला फ्रांस मां ॻोल्हे हथु कयो हो, रसूलुल्लाह खां 40 साल पोइ, ऐं छपिजी चुको आहे, तर्जुमा मार्केट में मिलनि था। चया उन्हनि एॾनि ॾुखियनि कमनि में लॻी वियसि जो मूंखे शादी विसरी वई। पोइ जॾहिं इन्हनि खां फारिग थियसि त मूं सम्झो त हाणे शादीअ जे लाइक़ु रहिया। इहो केरु पियो चए? डॉक्टर हमीदुल्ला। वॾा माण्हू हुआ जिन खे औलाद न हो या शादियूं न कयूं, उन्हनि इलाही कुझु कमु कयो आहे। उनजे बरअक्स चओ साईं डॉक्टर बलोच साहिब ते कसीरुल्लाह यार माण्हू आहे, पुट आहिनि, पोटा आहिनि ऐं फैमिली आहे ऐं वॾी फैमिली आहे। उन्हनि खे पालणो आहे, उनखे पोसणो आहे, उनखे तरबियत ॾियणी आहे, उन्हनि जी माशी हालत खे सेट करिणो आहे। हेॾी वॾी कसीर फैमिली वारो माण्हू ऐं कमु हुननि खां न हुनूं करे वञे, तव्हां थोरो कंपेयर त करियो न शइ खे।
न त मूंखे त उहे माण्हू नज़र आया। सिर्फ़ु हिकिड़ो बलोच साहिबु आयो जेको हेॾो कसीर लयाल माण्हू हो ऐं हुन हेॾो वॾो कमु कयो आहे। छा हू सुतो केॾी महिल हूंदो? हुन केॾी महिल पंहिंजा मामलात वेही सोचिया हूंदा। मुंहिंजा दोस्तो, ऐं सम्झां थो त मूं तव्हांजो शायदि जजो वक़्तु वरितो हूंदो ऐं मूं डॉक्टर बलोच साहिब जी शख़्सियती अमल ते आऊं फिरियो आहियां, हुनजी ज़ात ते फिरियो आहियां ऐं हुनजे उन तरफ़ न वियो आहियां जेको हू कमु करे वियो आहे। बहरहाल एतिरो ज़रूरु चवंदुमि त हू एतिरो इल्मी सरमायो छॾे वियो आहे, एतिरो इल्मी सरमायो छॾियो आहे जो असांजो नओं नस्ल जेके ख़ासि तौर ते अॼुकल्ह क़ौम परस्त आहिनि उन्हनि खे उहे त सोचनि त क़ौम परस्त हो ई डॉक्टर बलोच साहिबु जे सिंध खे निर्वार कयो आहे, जे ॿुधायो आहे त सिंध छा हुई, जे ॿुधायो आहे त सिंध में कहिड़ियूं शख़्सियतूं पैदा थियूं, जे ॿुधायो आहे त सिंध में कहिड़ा कहिड़ा वॾा अदीब ऐं आलम पैदा थिया जेके हिन मुल्क में न बल्कि उहे बैरून मुल्क में रहिया, उते ई फौत थिया, उते ई उन्हनि जा इल्मी सरमाया आहिनि। उन्हनि ते कमु त डॉक्टर बलोच साहिबु कयो आहे। इन जो मतिलबु सिंध खे डिस्कवर, सिंध खे तलाश डॉक्टर बलोच साहिबु कयो आहे। इन्हनि चंद लफ़्ज़नि ते ऐं डॉक्टर साहिब खे ख़िराज तहसीनी पेश करे सघां थो जो शायदि उनजो जनम ॾींहुं अचण वारो आहे। अलाह साईं जे क़बर ते रहमतूं करे। असां जूं मुख़्तसिर हुयूं उन्हनि सां तालुकात ऐं बसि आउं आख़िरी दुआनि में यादि कंदुसि त अलाह साईं हुनजे क़बर खे मुनवर फरमाए, हुनखे अहिड़ा अलीन में जॻह अता फरमाए। महिरबानी साईं। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे पाण हाणे डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जे जनम ॾींहं जी मुनासिबत सां प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद याकूब मुग़ल खां डॉक्टर साहिबु संदसि दौर बाबति ॿुधंदासीं। डॉक्टर याकूब मुग़ल तुर्कीअ मां PhD डिग्री हासिलु कई। उन बैदि तुर्कीअ में पढ़ाइण ऐं काउंसलर रहण समेत मुस्लिम हिस्ट्री डिपार्टमेंट जो चेयरमैन, पाकिस्तान स्टडी सेंटर जाम शुरो क़ाइदे आज़म अकेडमी कराची, डॉक्टर N.A. बलोच इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज सिंध जो डायरेक्टर रहियो। पाण इदारा साज़ शख़्सियत आहे ऐं डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो शागिर्द ऐं प्यारो दोस्त पिणु रहियो आहे। त पाण ॿुधूं था डॉक्टर मोहम्मद याकूब मुग़ल साहिब खे। अॼु डॉक्टर नबी ख़ान बलोच जो सिंध जो वॾो आलिम, मुफ़क़िर ऐं तारीख़दान हो, उन जी सालगिरह आहे। इन मौक़े ते असां हुनखे ख़िराज तहसीन पेश करण लाइ चंद अल्फाज़ ॻाल्हाईंदासीं। डॉक्टर बलोच साहिब सां मुंहिंजो तइल्लुक़ु 1960 में थियो, जॾहिं आउं बी आनर्स में पहिरियों नंबर आयो हुउसि ऐं डॉक्टर साहिब सां मिलियसि त चई पहिरियों नंबर अचणु वॾी ॻाल्हि कोन्हे, पर इनखे कंटिन्यू रखिणो आहे, इन लाइ महिनत मुसलसिल करणी आहे। तंहिंखां पोइ मूंखे वरी तुर्की गवर्नमेंट तरफ़ां स्कॉलरशिप मिली, मेरिट स्कॉलरशिप, ऐं तुर्की वियसि पियो त डॉक्टर साहिब सां सलाह कयमि, चई त तव्हां उते वञो ऐं वञी कमु करियो। ऐं पोइ डॉक्टर साहिब सां मुसलसिल मुंहिंजो राब्तो रहियो। ऐं जॾहिं तुर्की पहुतसि त बैंक में मूं वटि पहिरियों लफ़्ज़ पुछो अची उन्हनि खां त वेर द बैंक किथे आहे? चई ही बैंक, हिते ही बैंक आहे। मुंहिंजो हुन हीअ त बांकास ई आहे, बांकास। ऐं पहिरियों लफ़्ज़ तुर्की जो बांकास सिखियसि। बांकास माना बैंक। उते ई मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु आयो त आउं तुर्की ॿोली जो ग्रामर लिखंदुसि। यानी हिकिड़े माण्हू खे हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाइणु कोन थो अचे ऐं इहो सोचे थो, पर आउं सोचियां थो लफ़्ज़नि खे वॾी अहमियत हूंदी आहे। तव्हांजा इरादा तॾहिं कामयाबु न जॾहिं तव्हां विल पावर इस्तेमालु कंदा। ऐं पोइ मुसलसिल मूं एॾी त महिनत कई जो 6 महीननि जे अंदरि, यानी अगस्त में आउं उते पहुतो आहियां ऐं 23 मार्च ते मिडिल ईस्ट टेक्निकल यूनिवर्सिटी में हिकिड़ो फंक्शन थियो, पाकिस्तान डे मल्हायो वियो। उते आउं पहिरियों मुक़ररु हुउसि स्टूडेंट जंहिं तुर्की में तक़रीर कई। एम्बेसडर कमोडर रब हो। उते डायरेक्टर चयो त कमोडर साहिबु हीउ नौजवान आहे ऐं हीउ तुर्की हिन खे ॻाल्हाए पियो ऐं तव्हांखे तुर्की कोन थी चए। मूं चयो साईं आउं हिते PhD करणु आयो आहियां ऐं मुंहिंजे लाइ शर्त आहे त आउं तुर्की सिखां। ऐं एम्बेसडर सां तव्हां अंग्रेज़ी में ॻाल्हायो, हुनखे ज़रूरत ई कोन्हे। हू तव्हां जॾहिं हिन सां तुर्की में ॻाल्हायो था, तुर्की में ॻाल्हाए थो। ॿियो त हिन जा असिस्टेंट आहिनि जेके ट्रांसलेट करे ॿुधाइनि था। पोइ एम्बेसडर इन बहाने सां मुंहिंजी दोस्ती थी वई हुई। ऐं मुसलसिल जेको आहे सो मुंहिंजी तमामु घणी मदद कंदो हो। ऐं पोइ आउं जेको आहे सो पंहिंजी महिनत में लॻियसि
ऐं मूं जेका एॾी महिनत कई हुते जो पहिरियों कमु इहो कयो त मूं जेको आहे सो तुर्की ॿोलीअ जो इम्तिहान ॾिनो ऐं उन इम्तिहान में ॿियो नंबर आयुसि यानी तुर्की ॿोलीअ जो इम्तिहान ॾिनमि। उन खां पोइ असांजो उस्ताद जेके हुआ तमामु हिकिड़ो वॾो आलिम हो खलील इनालजेक प्रोफेसर डॉक्टर खलील, हलील चइबो आहे तुर्की में, खे लफ़्ज़ कोन्हे, जीअं पुठाण खे न ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ख़ान खे हान चवंदा, हलील इनालजेक उहो मूंखे पंहिंजे घर घुराईंदो हो ऐं डिस्कस कंदो हो अंग्रेज़ी में पहिरीं मूंसां। 6 महीननि खां पोइ मूंखे चई त अॼु आख़िरी ॾींहुं आहे, टुडे इज़ द लास्ट डे दैट आई एम टॉकिंग टू यू इंग्लिश, फ्रॉम टुमारो आई विल डिस्कस एवरीथिंग इन टर्किश। छाकाणि जो हुन चाहे हुते ॾिसां त केतिरी ही महिनत थो करे, केतिरी हिनखे तुर्की अचे थी। उते आउं वेंदो हुउसि त पोइ उन तमामु मूंसां मोहबत सां पींदो ऐं ओवरकोट में पाण झेले पियारींदो हो, पाराईंदो हो यानी। त इहो ई उस्ताद जेको आहे मूं किताबु जेको लिखियो उन में मनसूबो हुन प्रोफेसर नाले ते कयो हुई, उस्ताद जे नाले ते। त डॉक्टर साहिबु जॾहिं हुते आया त आउं स्टूडेंट हुउसि हिन ज़माने में, पर डॉक्टर साहिबु जेका पहिरीं आदत हूंदी हुई त कमु ॾींहुं सॼो कबो लाइब्रेरी में वेठा हूंदासीं, आउं वेठो हूंदुसि, लाइब्रेरी जा दोस्त हुआ कुझु, ऐं पोइ किताब ॾिसंदो हो ऐं सिंध जे हवाले सां तमामु घणी तलाश कंदो हो। सिंध जे हवाले सां कंहिं किताब मिलंदा त उन ते घणो ध्यानु ॾींदा हुआ डॉक्टर साहिबु। ऐं वापसी में पोइ असां सैर तफ़री कंदासीं, समुंड जे किनारे ते वञी मच्छी बि खाईंदा हुआसीं, डॉक्टर साहिब खे मच्छी हुई, ॿियो कबाब जेको आहे उहो डॉक्टर साहिब जो शौक़ु हो। त इन सां डॉक्टर साहिबु तंहिंखां पोइ वरी जेके ॿिए ट्रेन हुते ॿेटनि ते डॉक्टर साहिबु वेंदो त हलूं हुते ॿेटनि ते सैर करियूं वञी। ऐं डॉक्टर साहिबु जेको आहे सो उते तमामु वेल नोन माण्हू हो, छाकाणि डॉक्टर साहिब जो घणो कमु थियलु आहे, तंहिं करे जेके इल्मी हल्के में डॉक्टर साहिब जी तमामु घणी तारीफ़ थींदी हुई। ऐं ॿिए दफ़े डॉक्टर साहिबु आया त हीउ पाण वाइस चांसलर हुआ उन ज़माने में, पर मूंखे चयईं त न ॿुधायो तव्हां वाइस चांसलर आहियां। पूरो हफ़्तो असां जेको डॉक्टर साहिबु कमु कंदो रहियो, आख़िरी ॾींहुं मूं ॿुधायो वाइस चांसलर त उहो ॾाढा नाराज़ थिया मूंखां, त तव्हां पहिरीं छो न ॿुधायो, त डॉक्टर साहिब खे कमु करे कोन ॾिया, तव्हां दावतूं ॾिया। त डॉक्टर साहिब जी पहिरीं जेका अहमियत हुई सा मौलाना रूमी ते वञणु, उनजे जेको आहे संत उन जे जेको उते आहे हिकिड़ो संत अलामा इक़बाल जी हिकिड़ी जेका संत क़बर ठहियलु आहे, इन ख़्याल सां त यादगार त उते शागिर्द हो मौलाना रूमी खे वॾो पंहिंजो उस्ताद सम्झंदो हो। त उते असां तस्वीरूं कढायूंसीं, जेके उते डायरेक्टर जो जेको हो लाइब्रेरी हो ते असांजी तमामु घणी मदद कई। त तंहिंखां पोइ डॉक्टर साहिबु जेको आहे सो पोइ जॾहिं बि ईंदो हुते जेके दोस्त हुआ उन्हनि जे हवाले सां असीं मिलंदा हुआसीं उन तुर्कनि खे। यानी ॿिए दफ़े डॉक्टर आख़िरी दफ़े हिकिड़ो दफ़ा डॉक्टर साहिबु जॾहिं आया त इहो 1966 जी ॻाल्हि आहे, त बर्फ़बारी थोरो हवा अहिड़ी हुई। डॉक्टर साहिबु चयो त तव्हां जेको आहे सो अॼु मज़ो लॻो पिया, ॾाढी थधी हवा पई लॻे। ऐं एयरपोर्ट छॾे वापसि आयुसि त मुंहिंजो हाणे जल्दी कमु करे वठां, मुंहिंजो थीसिस जो आख़िरी स्टेज हो यानी। त आउं उते जेको आहे सो दफ़ा सां मुंहिंजो पेर थी वियो ऐं किरी पियसि, त मुंहिंजे आङूठो जेको निकिरी वियो, अञा हिते निशान आङूठो जेको आहे सो निकिरी वियो। त पोइ मूंखे जेको आहे डॉक्टरनि जेको आहे सो प्लस्तर कयो, पर उन शुरू में ज़मीन ते सभु किताब पिया हूंदा ऐं उन उते प्रूफ ॾिसंदो हो। यानी इहो डॉक्टर साहिब जो असांखे जेको ॾिनल दर्स हो न, त महिनत करणी आहे। उन महिनत जे करे पोइ मुंहिंजा किताब जेको तुर्की में जेके छपिया, यानी तुर्की ग्रामर ते किताबु छपियो। सो डॉक्टर साहिबु जेको आहे, ऐं तंहिंखां पोइ डॉक्टर साहिबु जो इहो बि हो त जॾहिं अलामा आहे काज़ी असां हफ़्तो मल्हायोसीं त डॉक्टर साहिबु उन में पाकिस्तान स्टडी सेंटर में तमामु असांजे सां गॾु हूंदा हुआ। ऐं डॉक्टर साहिबु जेको ख़ासि तौर ते यानी मूंखे अलामा आहे काज़ी मेमोरियल सोसाइटी जो सेक्रेटरी ठाहियो, ऐं उन सेक्रेटरी जी हैसियत में असां ॾाढा कमु कयासीं। ऐं तंहिंखां पोइ मूंखे इहो बि शर्फ़ हासिलु आहे त आउं डॉक्टर साहिब जो जेको यादगार जेको डॉक्टर एनबल इंस्टीट्यूट ऑफ लर्निंग जेको आहे असांजो इंस्टीट्यूट जेको आहे उनजो आउं पहिरीं एज़ाज़ी डायरेक्टर हुअसि, तंहिंखां पोइ आउं जेको आहे सो परमानेंट डायरेक्टर हुअसि। त इन करे उते असां तमामु घणो कमु किताब घणा छापियासीं। डॉक्टर साहिब खे हिकिड़ो शौक़ु हुते लफ़्ज़ कामन आहिनि, यानी जेके असां वटि इंसानु हैवान जानवर किताब कलम
त मूंखे चई त तव्हां डॉक्टर साहिबु मूंखे मोटिवेट कयो त तव्हां इन ते ईअं कमु करियो वञी। पोइ मूं हुन ते कमु कयो जेको हाणे सम्झो हुन में 3000 अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके सिंधी ऐं तुर्की में कॉमन आहिनि यानी। ऐं असां वटि जेको हिते आहे संत ओताक, कंहिं बि ज़बान में ओताक कोन्हे यानी, उर्दू में ओताक इस्तेमालु थो थिए, न कंहिं ज़बान में थो थिए, न पश्तो में थो थिए, पर ओताक तुर्की जो लफ़्ज़ु आहे यानी, जेको असां हिते एडॉप्ट कयोसीं। उहो छाकाणि जो अरून ऐं तरखान जेके हुआ से तुर्क हुआ, सिंध में जॾहिं हुकूमत कई त उन करे असां बेठक चवंदा आहिनि, बैठक चवंदा आहिनि, त इहो डॉक्टर साहिबु उन करे इहो किताबूं डॉक्टर साहिब जे इहो हौसले सां करण जे करे मूं लिखियो वञे। ऐं उहो हाणे सिंधियत बि सिंधीअ मथां उनखे वधाए कयो अथऊं। हाणे अंग्रेज़ी में बि आहे, उर्दू में सिंधी में बि आहे ऐं तुर्की में बि आहे। इहो वॾो किताबु थींदो, 300 थी वेंदो इहो। डॉक्टर साहिबु आउं हिकिड़ो लोक अदब ते ॿुधायां तव्हां त हिते मोहम्मद ओंदर, डॉक्टर मोहम्मद ओंदर प्राइम मिनिस्टर जो एडवाइज़र हो, तुर्की जे प्राइम मिनिस्टर जो। सो हिते आयो, अरिड़हां ॾींहं डॉक्टर साहिबु मूंखे हुनजो प्रोटोकॉल ऑफिसर बणायो। पोइ जॾहिं असीं डॉक्टर साहिब जे घर पहुतासीं त उहो किताबु जेकी लोक अदब ते लिखियलु किताबु ॾिसी हुननि पुछियो त हीअ कीअं लिखिया आहिनि। डॉक्टर साहिबु चयो त हीअ असां हुन वटि 40 किताब हुआ। चई 40 किताब असां जेके न ठाहे अञा कमु करियूं पिया लोक अदब ते। चई उहो कीअं कयो आहे? चई मूं साथियुनि कयो आहे। चई तव्हांखे अवार्ड, चई त जेके हिते तव्हां नोबल प्राइज़ मिलणु खपे, एॾो तव्हां कमु कयो आहे ऐं कंहिं बि ज़बान में इहो जेको आहे सो लोक अदब ते एॾो कमु थियल ई कोन्हे। त डॉक्टर साहिबु उहो पंहिंजी शोहरत लाइ कॾहिं मूं कमु कोन कयो वञे, गुमनाम चवंदा न इंट्रोड्यूस करायो, बिल्कुलु हम्बल माण्हू आहे यानी। हुननि में जेका इनकिसारी हुई असां उहा अख़्तियार कई आहे यानी। डॉक्टर साहिबु हमेशह चवंदो हुआ त बाबा कमु करिणो आहे, माण्हू भले पिया तव्हांखे तनक़ीद कनि, परवाह न करो तनक़ीद जी, तनक़ीद खे का अहमियत कोन ॾींदा हुआ यानी। डॉक्टर साहिबु जहिड़ा अज़ीम स्कॉलर, मुफ़क़िर ऐं दाना माण्हू तमामु थोरा हूंदा। डॉक्टर साहिबु जॾहिं अलीगढ़ में पढ़िया त उते बि हुन जेको आहे सो यानी जेको पंहिंजो अंदाज़ मुख़्तलिफ़ अपनायो। त जे पाण में गॾिजी वेही मानी खाईंदा हुआ ऐं उन में मानी खाइण वक़्तु बि पंहिंजो हिसाबु कंदा असांखे छा करिणो आहे यानी। ऐं उते डॉक्टर साहिबु जिथे बि आहे त उते डॉक्टर साहिबु पंहिंजी ख़ासि तरीक़े में डॉक्टर साहिबु शामिलु थिया। डॉक्टर साहिबु जॾहिं आउं सम्झो थो त तमामु थोरा सिंधिया माण्हू असांखे जा को विले मिलंदो त डॉक्टर साहिबु जेतिरो हुन कमु कयो हुजे यानी किताबनि जो अंबार आहे, 40 खां मथे किताब लोक अदब अलॻि जेका हर मौज़ू ते डॉक्टर साहिबु किताब अंग्रेज़ी में मिलंदा, सिंधी में मिलंदा ऐं तुर्की में बि डॉक्टर साहिब के मकाला जी शाया थिया यानी। ऐं ॿुधायां त 1988 में शायदि यानी जावलक जो जेको हादसो थियो, हिते कॉन्फ्रेंस हुई, हिते डॉक्टर साहिबु 1.5 महीने जे टूर ते वियासीं पिया। उते हकीम सईद ऐं डॉक्टर अज़ीम सिद्दीकी, डॉक्टर बलोच साहिबु ऐं ॿिया कुझु माण्हू हुआ। उते डॉक्टर साहिबु जॾहिं ख़बर पई त जावलक हादसे में वफ़ात करे विया त मूं त चयो था मुल्क त अज़ाब टरियो, पर छाकाणि जो हकीम सईद ऐं डॉक्टर अज़ीम सिद्दीकी हुननि जी अटैचमेंट हुई ऐं डॉक्टर साहिब खे बि चवनि था पाण हलूं वापसि। मूं डॉक्टर साहिबु चयो साईं पाण वटि टिकेट बि आहे, पैसा बि आहिनि, 1.5 महीने जो टूर पाण करिणो आहे सॼी दुनिया जो, तव्हांजी मोकल बि आहे, छो असीं हलूं आहे, भले हिननि खे वञणु ॾियो। पोइ हकीम सईद साहिबु जेको आहे सो उन जी वॾी वॾी ख़ूबियूं हुयूं त उते वेही लिखंदा हुआ टाइम ऐं मानी सिर्फ़ु हिकिड़ो खाईंदा हुआ यानी। हकीम साहिबु तमामु असांजा घाटा दोस्त हुआ, तमामु मोहबतूं ॾींदा हुआ। उतां पोइ डॉक्टर साहिब सां गॾु असीं जेको वियासीं मुख़्तलिफ़ मुल्कनि में, फ्रांस में वियासीं त डॉक्टर हमीदुल्ला, मोहम्मद हमीदुल्ला जेको तमामु वॾो आलिम जंहिं तमामु घणो कमु कयो आहे, जेको हैदराबाद दखण मां तइल्लुक़ु हो ऐं असांजी एडवाइज़री कमेटी इस्लामिक एडवाइज़री कमेटी मेंबर हुते, पर इख़्तिलाफ़ात लाइ ॾिसां थिया ऐं वापसि हली वियो वञी, उते ई रहियो। तमामु सादा ज़िंदगी बसर कंदा हुआ ऐं डॉक्टर साहिब सां बेहंद मोहबत कंदा हुआ। ऐं उते जेको आहे सो असां उते रहियासीं। उते डॉक्टर साहिबु जेको आहे सो लाइब्रेरी जे हवाले हूंदा हुआ। डॉक्टर साहिबु खां लाइब्रेरी छॾींदा कोन हुआ यानी। ऐं उते लाइब्रेरी खां पोइ असां वरी वियासीं सम्झो वरी इंग्लैंड वियासीं, इंग्लैंड खां पोइ वरी मिस्र वियासीं। जिथे जिथे बि डॉक्टर साहिबु विया
उते उन्हनि जो इहो कमु हो त सॼो वक़्तु लाइब्रेरी में शाम जो जेको पर शाम वञण खां अॻु में हिकिड़ो डॉक्टर साहिब जी हूंदो त पाण प्लानिंग ठाहियूं त कहिड़ो कमु करिणो आहे, ईअं न जो वाइड मां पिया फिरूं हिते न वियासीं त अल्टरनेटिव कहिड़ी शइ आहे नी। इहा हिकिड़ी 9 बजे डॉक्टर साहिबु जेको आहे सो प्रोग्राम ठाहींदो चए मूंखे लिखाईंदो त भई हीअ फलाणे हंधि वञिणो आहे, उते हीउ कमु करिणो आहे, हुतां हीउ करिणो आहे नी। त इहा तमामु थोरनि माण्हुनि में आदत आहे नी, पर निकिरी पवंदा पोइ जेॾां वञिणो आहे हलिया वेंदा आहिनि, इन डॉक्टर साहिबु न कंदा हुआ कॾहिं बि नी। डॉक्टर साहिबु जहिड़ो कमु कयो आहे इहो कमु जेकॾहिं हिकिड़े माण्हू जे करण जो न हो, पर डॉक्टर साहिबु हिकु ख़ूबी हुई त 18 कलाक कमु कंदा हुआ नी। ऐं मूं बि ज़िंदगी में 18 कलाक कमु कयो डॉक्टर साहिब जे करे। छा डॉक्टर साहिबु तमामु हौसले हिमथाईंदा हुआ ईअं। ऐं इहो हिकिड़ो एॾो वॾो शाहकार आहे जो आउं सम्झां थो त ॿिए कंहिं बि रिसाले जो यानी एतिरो कमु कोन्ह थियल आहे छा जे रिसाले जो डॉक्टर साहिबु कमु कयो आहे। ऐं इन ते डॉक्टर साहिब खे वॾा अवार्ड मिलणु खपंदा हुआ, पर छाकाणि असांजी हुकूमत थोरी कंजूस आहे कॾहिं कॾहिं सो, पर डॉक्टर साहिबु पंहिंजे जेको महिनत कई आहे उनखे सदियूं यादि रखंदा माण्हू। लुगत जेका डॉक्टर साहिबु ठही इन ते वॾा इख़्तिलाफ़ थिया ऐं पोइ वरी हुन में एडिशन बि कनि, पर डॉक्टर साहिबु पंहिंजी हिमत सां यानी जेका महिनत कई आहे, सम्झो थो मूंखे ख़बर आहे त हिकिड़ो किताबु लिखणु केॾो ॾुखियो हूंदो आहे, हिकिड़ो मक़ालो लिखणु केॾो ॾुखियो हूंदो आहे। 5 जिल्दनि में डॉक्टर साहिबु मोट मौजूदु आहे त इहा जेका डिक्शनरी ठाही आहे डॉक्टर साहिबु तमामु हिकिड़ी शानदार आहे। इन खे माण्हू बदिलाए पंहिंजे नाले ते करण जी कोशिशि कई आहे, पर इहो कामयाबु कोन वेंदा। छाकाणि डॉक्टर साहिब जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे लिखण जो, उनखे केरु फहिराए थो सघे। डॉक्टर साहिबु तारीख़ जे हवाले सां तमामु घणा जेके संत किताब एडिट कया आहिनि ऐं लिखिया आहिनि, ऐं उन्हनि में ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां जेको सिंध ऐं अरबन जे हवाले सां जेके तहलक आहिनि उन ते तमामु घणो डॉक्टर साहिबु कमु कयो आहे नी। ऐं उन में पूरी रिसर्च कयल आहे त इब्न खल्दून खे छा चयो या ॿिए छा चयो, उन जा हवाला डॉक्टर साहिबु ॾिना आहिनि। डॉक्टर साहिबु ईअं को बि कमु जेको आहे सो बिना रिसर्च जे कोन्ह कयो आहे नी। ऐं असां वटि धुका हणंदा आहिनि, डॉक्टर साहिबु कॾहिं बि कोन्ह कंदो, पर चाहे उनखे 6 महीना लॻी वञनि जेसीं उहा शइ न मिलंदी हुनखे न हवालो तेसीं हू कमु मुकमल न कंदा आहिनि। ऐं डॉक्टर साहिबु असां किताब जॾहिं डायरेक्टर पाकिस्तान हिस्ट्री सेंटर में त काफ़ी किताब डॉक्टर साहिबु जा असां छापिया हुते। ऐं डॉक्टर साहिबु जेकी ॿी ख़ूबी तव्हांखे ॿुधायां, ऐं जेका डॉक्टर हमीदुल्ला में हूंदी, पैसा कोन हूंदा किताब जा, किताब जी रॉयल्टी मिली। ऐं उते मूं पुअर बॉयज़ मूं जेको फंड कोई यंगस्टर लाइ स्टूडेंट लाइ फंड क़ाइमु कयो हो। उन में अब्दुल गफ़ार सूमे साहिबु मूंखे उन ज़माने में जॾहिं पाण डिप्टी कमिश्नर बदीन जो हो त मूंखे 40,000 रुपया माना अॼु लाइ 40 लख सम्झो मूंखे उहे ॾिना हुआ, उहे मूं में रखिया ऐं डॉक्टर साहिब जा पैसा उन फंड में ॾिनासीं। पोइ मूं पाकिस्तान हिस्ट्री सेंटर में जेके सुठा छोकिरा हूंदा हुआ उन्हनि खे आउं स्कॉलरशिप 300 रुपया ॾींदुसि, 300 माना 30,000, अॼु जा 30,000 रुपया। ऐं उहे तमामु पढ़ा, उन मां वॾा यानी जेके माण्हू जेके पढ़ी वरी हाणे वॾे वॾनि उहिदनि ते आहिनि जेके असां स्कॉलरशिप ॾिनियूं आहिनि। ऐं डॉक्टर साहिबु आख़िर वक़्त ताईं बि कमु कंदा रहिया आहिनि। आख़िर में मुलाक़ात इहा थी हुई त असां हुते डॉक्टर साहिबु इंटरव्यू वठंदासीं जंहिं राति यानी वफ़ात था कनि। यानी उन ॾींहुं असांखे वञिणो हो, पर उन ॾींहुं असां वञी उनजी सत डॉक्टर साहिबु असांखे लालणो करे उते पहुतासीं असीं, न त जो असांजो कोई प्रोग्राम हो त असीं उते वञी डॉक्टर साहिब हिकिड़ो इंटरव्यू वठंदासीं त अॻिते छा कमु करिणो आहे। यानी तो त डॉक्टर साहिबु यानी इन जो संत गवाह बि आहिनि माण्हू त आउं जॾहिं डॉक्टर साहिबु ॾींदुसि न त मूं लाइ का बि पाबंदी कोन हुई। यानी कहिड़े बि वक़्तु वञा त असांखे ख़बर आहे त आउं ॿियनि खे कंहिंखे न, मूंखे पंहिंजी भाभी जेका असांजी ख़दीजा उहा मूंखे तमामु घणो भाईंदी हुई ऐं आउं घर में सॼो हली वेंदुसि। यानी उते पंहिंजे पाण सां गॾु विहारींदो हुओ डॉक्टर साहिबु। यानी ऐं लाइब्रेरी में इन कम में त दोस्ती तमामु असां आउं त हुनखे उस्तादु सम्झो रूहानी उस्तादु, पर उहो मूंखे तमामु घणो प्यारु कंदा हुआ। आउं सुञां थो त तमामु थोरनि माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी त डॉक्टर साहिब सां मुंहिंजा केतिरा तलकात हुआ। यानी मूंखे हमेशह हुन गाइड कई। ऐं जॾहिं बि आउं वियुसि उते रूस में डेलीगेट पाकिस्तान डेलीगेट जो हेड थी त उहो मैम डॉक्टर साहिबु मूंखे उन मोकिलियो हुई। आउं हिते आख़िर में इहो चवंदुसि त असांजी सिंध तमामु वॾा
स्कॉलर पैदा कया आहिनि, पर उन सभिनी स्कॉलरनि जो जेको मुख आहे सो डॉक्टर नबी बख्श बलोच हुआ। ऐं हुननि जी जेकी मुखालफ़त हूंदी हुई त उन मुखालफ़तनि सां कॾहिं बि जवाबु कोन ॾींदा हुआ। डॉक्टर अलाना ऐं उहो बि असांजा दोस्त हुआ, पर हुन इख़्तिलाफ़ मूं ख़तमु कराया नी। डॉक्टर साहिब खे जॾहिं आउं डायरेक्टर हूंदुसि, डॉक्टर अलाना खे मूं हिकिड़ो कमिरो ॾिनो त अचनि, ऐं डॉक्टर साहिब ऐं तमामु दोस्त थी विया उन वक़्त में नी। मुंहिंजो हो त असांजा वॾा आलिम जेके आहिनि उन्हनि में मोहबत हुअणु खपे। इहो इख़्तिलाफ़ात हदीस आहे, इख़्तिलाफ़ उम्मत रहमतुनि। मुंहिंजे उम्मत में इख़्तिलाफ़ बाइस रहमत आहे, पर उसूली हुजे नी। ऐं डॉक्टर साहिब सदियुनि ताईं यादि कया वेंदा। ऐं आउं सम्झां थो त डॉक्टर साहिब जो कमु कयो आहे उन तां पहुचणु कंहिंजो मुश्किल आहे, यानी एतिरो को माण्हू पहुची सघे नी। पाण हाणे वधूं था प्रोग्राम जी पुॼाणीअ तरफ़ ऐं मोहम्मद अरशद बलोच जो ॻाल्हियूं ॿुधंदासीं। उनखां पहिरीं तव्हां सभिनी खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि त असांजे हिन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे तव्हां सब्सक्राइब ज़रूरु कजो, छाकाणि जो हीउ चैनल असांजे मक़सद जे लाइ जोड़ियो आहे। उन मक़सद में कामयाबु थियण जे लाइ अव्हांजे साथ जी असांखे ज़रूरत आहे। मोहम्मद अरशद बलोच डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो पोटो आहे। अरशद 2023 ईस्वी खां ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ियुनि ताईं डॉक्टर साहिब सां गॾु संदसि तरबियत हेठि रहियो। अरशद बलोच हिन वक़्तु डॉक्टर बलोच साहिब जे नाले सां क़ाइमु कयल इदारे डॉक्टर N.A. बलोच इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज सिंध में कमु करे थो। डॉक्टर साहिब जे अदबी कम जी इशाअत ऐं उनजे रहियल कमनि खे मुकमल करण लाइ मोहम्मद अरशद बलोच जो वॾो हथु आहे। अरशद डॉक्टर साहिब जो न रुॻो पोटो आहे, पर डॉक्टर साहिब जो शागिर्द बि आहे। डॉक्टर साहिब सां गॾु केतिरो ई घुमियो बि आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां डॉक्टर साहिब मिलणु वेंदो हो त अरशद गॾु हूंदो हो। त करे डॉक्टर साहिब जी ज़िंदगीअ बाबति अरशद निहायती सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, जेके असां अव्हांजी नज़र करियूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब जेको असांजो ॾाॾो आहे, असांजो वॾो आहे, उन जे 103 सालगिरह ते असां पंहिंजो हीउ प्रोग्राम में शरीक थिया आहियूं। डॉक्टर साहिब 16 डिसंबर 1917 ते असांजे ॻोठु पंहिंजो ॻोठु जाफ़र खान लेगारी तालको सिंजोरो ज़िले सांगड़ में पैदा थिया। डॉक्टर साहिब सां सॼी दुनिया खे ख़बर आहे, घणियूं ॻाल्हियूं हर कंहिंखे ख़बर आहिनि, किताब में लिखियूं पियूं आहिनि, पर मुंहिंजूं ज़हन में जेके चंद ॻाल्हियूं आहिनि ऐं अधु अहसान ऐं अधु अली नवाज़ आरिस जे चवण ते या उनजे हुकुम ते इहो अॼु पेश कयां थो। हालांकि आउं मुक़ररु कोन आहियां, का ॻाल्हि कमी पेशी थिए माज़रत सां उनजी माफ़ी मिले। मुंहिंजो जेको डॉक्टर साहिब सां वेझो तालुक़ु जॾहिं पैदा थियो घणो, ऐं आउं ख़ुशनसीबु आहियां त 2003 में जॾहिं असांजी नंढी ॾाॾी आपा खदीजा जॾहिं जान छॾियो त डॉक्टर साहिब, ऐं तॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि। 2003 जी ॻाल्हि, अक्टूबर में हिकिड़े ॾींहुं मूंखे पाण वटि घुराए घर में चयो त बाबा तुंहिंजी मसरूफ़ियत कहिड़ी आहे। मूं चयो बाबा यूनिवर्सिटी खां पोइ वांदो ई हूंदो आहे 4-5 बजे खां पोइ। चए थो मूंखे तूं थोरो वक़्तु टाइम ॾींदो कर, शाम जे टाइम ते को किताब को लाइब्रेरी मां खणणो आहे, को रखिणो आहे त जे तूं ॾेई सघीं त। मूं बाबा खे हा कई, मुंहिंजो बिल्कुलु आउं इहो ख़ुशी सां करे सघां थो ऐं कंदुसि। पोइ ॿिए ॾींहं खां पोइ माना सम्झो त अक्टूबर जा ई कुझु आख़िरी ॾींहं आहिनि 2003 में, ऐं बाबा वटि यूनिवर्सिटी खां पोइ टाइम ॾियणु लॻसि। बाबा जी तबियत एॾी माना मोहबत हुई ऐं एॾो हुन में प्यार ऐं कुर्ब हो जो उन्हनि को मूंखे ईअं को यकदमि कंहिं कम सां कोन लॻायो त हीअ वञी कमु कर। ऐं ज़ाहिर पाण उस्ताद रहिया, दुनिया ॾिठूं सॼी में ख़बर आहे कीअं कंहिंखे अॻे ॿार खे कंहिंखे ट्रेंड कजे त कहिड़े तरीक़े सां कजे। पोइ पहिरें ॾींहुं मूंखे सॼो ॾींहुं पाण सां गॾु कलाकु या अधु कलाकु जेको असां वेठासीं उन में रुॻो पाण सां गॾु विहारे रखियो पाण सां गॾु। बाबा कमु कंदा रहिया ऐं बाबा खे ॾिसंदो रहियुसि। अहिड़ी तरह ॿियो ॾींहुं थियो शाम जो, त उन में वरी ॿियो कुझु न बचे, हीअ किताब हितां खणी होॾां रख, बसि एतिरो। 3 ॾींहं अञा थोरो कुझु वधीक, पर ईअं महीनो ॾेढ में अहिड़ो माना बाबा प्यार ऐं मोहबत सां न जीअं आउं माना तंग थी भॼी बि न वञा ऐं आस्ते आस्ते बाबा जी तबियत खे बि सम्झां। पोइ ईअं ॾींहं विया गुज़रंदा। पोइ नेठि एतिरो असां माना थियासीं, असांखे ख़बर आहे सॼी असां गॾु हूंदो,
ॿियनि खे बि ख़बर आहे त नेठि पोइ ईअं थियो त हिक ॿिए खां सवाइ माना रही न पिया सघियासीं, छो जो बाबा उमिरि जो तक़ाज़ो ऐं ॿिया कमकार जेके हुआ लाइब्रेरी जा, उते अलामा काज़ी ऑफिस जा, उहे संभालणा पवंदा हुआ। पोइ घर जो बि जेको खाधो पीतो थींदो या ॿिया महिमान ईंदा उनखे संभालणु, डॉक्टर साहब वटि मोबाइल बि कोन हूंदी, मोबाइल मूं वटि हूंदी, पोइ महिमान जो राब्तो थियणु या जेको डॉक्टर साहब थींदा, मुंहिंजी केयर ऑफ थींदा, मुंहिंजी मोबाइल ते फ़ोन ईंदा, उहो सभु माना अहिड़ो जेके 7-8 साल माना 2003 खां वठी 2011 ताईं डॉक्टर साहब जी वफ़ात ताईं जेको बि वक़्तु डॉक्टर साहब सां गुज़रियो उहो ईअं गुज़रियो त बसि चवंदा आहिनि न त माना उहो बयानु कोन थो करे सघिजे। ऐं डॉक्टर साहब अहिड़े प्यार ऐं शफ़क़त सां मूंखे मथे आणींदा विया ऐं अहिड़ी तरबियत ॾींदा विया जो कॾहिं बि ईअं कोन सोचियोसीं त हितां हाणे भॼिजे या माण्हू तंग थियो आहे या परेशानी आहे। हालांकि यूनिवर्सिटी जो टाइम आहे, यूनिवर्सिटी में माण्हू पढ़े थो त पोइ दोस्त बि खपनि, कुझु घुमणु फिरणु खपे, पर शाम जो यूनिवर्सिटी खां पोइ हर वक़्तु माना बाबा जो वटि जेसिताईं वञिबो न हो तेसिताईं सुकून न ईंदो। ऐं डॉक्टर साहब बि मुंहिंजे इंतज़ार में हूंदा त हाणे यूनिवर्सिटी में आयो हूंदो त अची मुंहिंजो कमकार करे कमु तयारु लॻा पिया हूंदा। इहो ऐं ईअं कोन थो चवां कोई महीने ॾेढ जी ॻाल्हि आहे, पर इहो हिकिड़ो आहिस्ते आहिस्ते डॉक्टर साहब जी माना तबियत अहिड़ी असांजी तरबियत कई, जेके बि हुआसीं डॉक्टर साहब जेके बि घर में रहिया आहिनि उन जी तरबियत ईअं ई थियल आहे। पोइ नेठि एतिरो जो डॉक्टर साहब ड्राइविंग डॉक्टर साहब जे चयो आहे ड्राइविंग सिखो, पोइ ड्राइविंग सिखियासीं। पोइ उते कराची सिंध खां ॿाहिरि या सिंध में जेके ॿिया शहर हूंदा उते वञणु थींदो। पर डॉक्टर साहब जी ज़िंदगी में जेके मूंखे डॉक्टर साहब जेके ताक़ीदूं कयूं कुझु जेके मूंखे घणियूं त मूंखे विसरी बि वियूं आहिनि, असां अमल कोन कयोसीं पर जिन ते अञा अमल कयूं था उहे तव्हांखे ॿुधायां थो। डॉक्टर साहब मूंखे डायरी लिखंदा हुआ शौक़ सां, हर रोज़ु डायरी माना 1900 सम्झो डॉक्टर साहब चयो मां पंहिंजे अलामा काज़ी उस्ताद जूं मोहतरम जे चवण ते मूं डायरियूं या उनखे ॾिसी मूं डायरियूं लिखणु शुरू कयूं। डॉक्टर साहब मूंखे बि चयो बाबा डायरी लिख, मुंहिंजे लाइ हिकिड़ो नओं माना इहो हो सबक़ु डॉक्टर साहब मूंखे चयो ॿियो कुझु न लिखी पर इहो जेको बोर्ड मां नहीं खाईंदो राति जो इहो लिखी चवंदो कर अॼु तो हीउ फलाणो बोर्ड खाधो आहे, मतिलबु चवण जो मक़सदु माना इहो माण्हू ज़रूरु लिखे। ऐं उहो डायरियूं डॉक्टर साहब चवण खां वठी उन ॾींहं खां वठी अॼु ताईं लिखंदो आहियां, उहो लिखंदो पियो अचां। ॿियो डॉक्टर साहब जी ज़िंदगी में इहो बाबा कंहिं बि कम लाइ ईअं अॻु में न चए छॾियो हीउ कमु मूंखां कोन थींदो, इहो कमु बाबा तव्हां कयो, कोशिशि कयो ऐं ज़रूरु थींदो। ऐं वाक़ई उन टाइम ते कॾहिं निटाए वेंदा हुआसीं, पोइ डॉक्टर साहब सेखारींदा सम्झाईंदा ऐं अहिड़ी शयूं जेके असां माना सम्झादी कोन थींदियूं पर जॾहिं कंदा हुआसीं थी बि वेंदियूं। इहे सबक़ असांखे डॉक्टर साहब खां मिलिया। डॉक्टर साहब टाइम जा सख़्तु पाबंद हुआ, पाबंदी डॉक्टर साहब तमामु घणी हुई। हाणे असां वटि इहो फैशन थी वियो आहे न, जेको माण्हू देरि सां थो अचे उहो पंहिंजे पाण खे इहो मोतबर थो सम्झे, शादी में वञो या कंहिं तकरीब में वञो। असां डॉक्टर साहब एॾो वॾो माण्हू प्रोग्राम खां 10 मिंट अॻु में उते पहुची वेंदा हुआसीं जिते वञिणो आहे, भले कराची हुजे, लाड़काना हुजे या थर हुजे, किथे बि। पोइ 10 मिंट अॻु में पहुची त गाॾी में इंतज़ारु कंदासीं त हाणे टाइम पूरो थिए त अंदरि गिड़ूं, पोइ भले हाल में हाणे प्रोग्राम में केरु न हुजे। त हाणे असां वटि इहो आहे त ऐं बि जिथे दावत मिले 2 कलाक लेट वेंदासीं त असां पंहिंजे पाण खे सम्झाए असां को मोतबर आहियूं। इहा असांजी हाणे सोच थी वई आहे। पर डॉक्टर साहब जो माण्हू जेको अकेलो वञे उते वेहे प्रोग्रामनि ते वञी जिथे बि पहुचे टाइम ते पहुचे, इहे सभु शयूं। ॿियो डॉक्टर साहब जॾहिं वेंदा हुआसीं टूरनि ते किथे किथे उमिरि जो तक़ाज़ो, हाणे डॉक्टर साहब सम्झो त 90 खे क्रॉस करे चुका, पोइ सम्झो लाड़काने था वञूं या केॾांहुं वॾे टूर ते था वञूं। असांजी हालत हूंदी हुई ड्राइविंग करे वञी उते थकी पवंदासीं त रुॻो बिस्तरो मिले त सुम्ही पऊं या चांहि मिले या मानी मिले त को रिलैक्स कयूं। डॉक्टर साहब जिथे पहुचनि 8 कलाकनि जो सफ़र करे पहुचूं, 9 कलाकनि जो सफ़र करे पहुचूं, उते वरी पहुचण सां ई पंहिंजो नोटबुक उहो कढणो आहे, जेका ॻाल्हि के लॻियो शुगर वेठो आहे, जेको बि माण्हू वेठो आहे इल्मु वारो जेको जेका डॉक्टर साहब पुछनि था का ॻाल्हि उहा नोट कंदा। पोइ राति जो 11 थी वञे 12 थी वञे, डॉक्टर साहब खे टाइम जी ख़बर कोन पवंदी त छा माना इहो त पियो उन ई मुश्किल में या उन इश्क में बि डॉक्टर साहब कमु कंदा। माना इहो हिकिड़ो जज़्बो इश्क जेको डॉक्टर साहब चऊं, जंहिं डॉक्टर साहब कॾहिं थकणु कोन ॾिनो। असां डॉक्टर साहब खे थकंदे महसूसु कोन कयोसीं, हालांकि असां नौजवान हुआसीं सभु ॻाल्हियूं, पर असां बि उहे साॻियो सफ़र करे उते पहुचंदा हुआसीं पर असां थकी पवंदा हुआसीं। डॉक्टर साहब में मूं थकावट कोन ॾिठी। ॿियो डॉक्टर साहब वादे जा पका हुआ, जेका ॻाल्हि कंदा हुआ त उनखे निभाईंदा हुआ। असां घणियूं ॻाल्हियूं तकड़ में करे था वञूं, हा हीअं करे पर डॉक्टर साहब ईअं तकड़ कोन हुई, ॾिसंदा ही कमु खां थींदो या हीअं करे सघां थो त हा या न, उन हिसाब सां डॉक्टर साहब जवाबु ॾींदा। इहे शयूं ॾिठियूं। ॿियो सादगी डॉक्टर साहब में तमामु घणी मूंखे ताक़ीद कंदा हुआ, पाण जॾहिं हलूं था ऐं अगरि केरु मूंखे माण्हू सुञाणे वठे या तोखां केरु पुछे तूं ईअं न चए हीउ डॉक्टर नबी बख़्श बलोच साहब वेठो आहे, तोखां पुछे बाबा नबी बख़्श नालो आहे माण्हू जो या छा ईअं। पोइ घणा माण्हू त मूंखां अची पुछंदा त हीउ डॉक्टर जो गाॾी में वेठो आहे डॉक्टर बलोच साहब कोन्हे या छा, त ऐं नंढो
डपु हूंदो छा चवां, जे सच थो ॿुधायां त दड़काव कयां थो, पर घणा पोइ ईअं माने बाबा साईं पाण खे घणो वधि में वधि केरु घणो पुछंदो चवंदा हुआ मुंहिंजो नालो फ़क़ीर नबी बख़्श आहे इहो। ऐं मूंखे ॿुधाईंदा हुआ किथे बि असां जॾहिं वञूं जंहिं पासे वञूं असां सां गॾु मानी बि पंहिंजी, हंधु बि पंहिंजो, चादर बि पंहिंजी, सभु शयूं पंहिंजियूं, छो जो जिते वञूं था का ॻाल्हि डॉक्टर साहिब जेका पुछा काछा करणी आहे असांजो ख़्यालु हूंदो त उते उन्हनि खे तकलीफ़ न ॾिजे, जे उनखे पाण पहुचूं था ऐं हू माण्हू था चवनि बाबा हाणे डॉक्टर साहिबु आयो आहे, ताम ठहनि मानियूं ठहनि, त डॉक्टर साहिबु चवणो त जेका शइ सिखणु वञा थो या ॿुधणु वञा थो उहो माण्हू को मेज़बान त उन ई परेशानी में हूंदो, बाक़ी पाण खे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए सघंदो। ईअं त इहे घणियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं थियूं जेके माना असां कुर्सी बि गॾु, पाणी बि गॾु, मानी बि गॾु, हंधु बि गॾु, भले हुते रहणो न हुजे पर डॉक्टर साहिबु पाण सां बंदोबस्त में शयूं रखंदा त मतिलबु उते का ॻाल्हि पुछूं था वधीक टाइम लॻी वञे माण्हू न हुजे त किथे मरी तकलीफ़ कंहिंखे न ॾिजे, परेशान कंहिंखे न कजे, पंहिंजे हाल वटि जेको बि आहे इहे कजूं। ॿियो डॉक्टर साहिबु ॾिसो सॼे दुनिया सुञाणे थी, नौकरियूं कयूं, मिटी माइटी संभाली, औलाद संभाली, शागिर्द किताब लिखिया, सभु कमु, उन टाइम जो क़दुरु हो डॉक्टर साहिब वटि हद खां वधीक, उहो हर शइ लाइ टाइम फिक्स थियो रहंदो डॉक्टर साहिब जो, बाबा सुबुह जो उथिणो आहे, क़ुर शरीफ़ पढ़णो आहे, पोइ नमाज़ पढ़णी आहे, पोइ ई कमु करिणो आहे, पोइ हिन विच में भले छा बि थी वञे, भले केतिरा महिमान परे खां आयल हुजनि उहे वेठा हुजनि या ॿिया माण्हू हुजनि, पर ईअं मूं कॾहिं कोन ॾिठो डॉक्टर साहिब ने टाइम खां थिड़ी ऐं को कमु कयो हुजे। हालांकि डॉक्टर साहिब वटि डॉक्टर साहिब जा पुट बि ईंदा ऐं घणे टाइम खां पोइ ईंदा या जेको महिमान ईंदो, पर जे उहो अची वियो आहे, उहो वेठो आहे उन कमरे में त उनखे टाइम सलाम करे विहारे छॾींदो आहे, तूं वेह थी ऐं कमु करे वेठा, उहो कमु पूरो कबो, पोइ माण्हू खे टाइम ॾिबो। ऐं उन टाइम दौरान जे डॉक्टर साहिब जी वॉक जो टाइम थो थी वञे, डॉक्टर साहिब वॉक जा पाबंदो आहे, फजर जो कंदा, शाम जो कंदा, पोइ उन माण्हू खे खां बि बसि 2 मिंट पर हाणे मुंहिंजे वॉक जो टाइम थी वियो आहे त उहो वॉक ते वञा थो, या ॿियो जेको टाइम थी वियो आहे उनजी पाबंदी, माना पाबंदी ऐं टाइम जो क़दुरु ऐं उनखे कहिड़े तरह सां इस्तेमालु करिणो आहे, इहे असांजे माना हिकिड़ो त असांजी ट्रेनिंग ठही उन सां, ॿियो डॉक्टर साहिब खे असां ॾिठो थी त वाक़ई जेको डॉक्टर साहिब एॾो सारो कमु करे सघियो आहे उनजी वजह इहा ई आहे। ॿियो आख़िरी ॾींहंनि में डॉक्टर साहिबु 11 अप्रैल 2011 6 अप्रैल 2011 ते डॉक्टर साहिब जी जान छॾियो आहे। आख़िरी ॾींहंनि में डॉक्टर साहिब जो बाबा हाणे ॻोठ लाइ जेको मूंखां थी सघे मूं कयो, डॉक्टर साहिब फ़िक्रु हूंदो ॻोठ जो तमामु घणो, बसि कुझु उमिरि जे हिसाब सां या कंहिं ॿियनि शयुनि जे करे थी सघे उहो एतिरो कुझु पासे थिया, पर तवजो फ़िक्रु हो डॉक्टर साहिब खे, मूंखां मुंहिंजे ॿाहिरनि खां या जेके चाचा वारा या जेके हुआ उन पुछंदो हुओ डॉक्टर साहिबु त छा कजे ॻोठ लाइ जो आउं हींअर करे सघां जंहिंमें ॻोठ जी खे ज़रूरत हुजे इन ॻाल्हि जी, इन्हनि सोचनि में ख़्यालनि में हुआ डॉक्टर साहिबु जान छॾे विया। मतिलबु डॉक्टर साहिबु अची रहंदा हिते हुआ हैदराबाद में, पर उनजो फ़िक्रु या उनजी सोच या उन जेको हूंदी त ॻोठ लाइ अञा कुझु कजे ऐं जेतिरो करे सघिजे ओतिरो कजे। चाचा वारनि खे ॿियनि खे सभिनी खे ताक़ीद कंदा बाबा ॻोठ जी हिफ़ाज़त हुजे, ॻोठ जो ख़्यालु कयो, मिटनि माइटनि जो अज़ीज़नि जो ख़्यालु रखो। ऐं डॉक्टर साहिब में बिरद बारी हुई, माना मूं डॉक्टर साहिब सां गॾु जेके दोस्त या त ॿिया बि माण्हू शायदि ईंदा आहिनि त तव्हां घणनि माण्हुनि खे ॾिसंदो न त किथे न किथे हलकड़ाई करे ईंदा, हलकड़ाई बची वेंदी हुन में, कंहिंजी गिला करे वठंदा, कंहिंजे लाइ कुझु ॻाल्हाए वठंदा, पर डॉक्टर साहिब त वेझे हूंदे घर जो भाती थी ऐं या ॿिया जेके बि तव्हां हुनखे भले पुछो, कॾहिं बि डॉक्टर साहिबु पंहिंजे मुखालिफ़ जे असां भातियुनि खे घर मिटनि माइटनि खे वेझनि खे चयो कोन त हीउ माण्हू हिन खां बचिजो या हीउ मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे या हिन खां पासो कयो, कॾहिं बि न, कॾहिं बि न। इहा डॉक्टर साहिब जेका ॻाल्हि हुई प्यार मोहबत वारी, उन डॉक्टर साहिबु घणनि पंहिंजे मुखालिफ़नि खे डॉक्टर साहिबु पंहिंजो कयो इन रवैये जे करे। त असां त ॾिसूं था जिथे माण्हू स्टेज शल कंहिंखे न मिले, जे मिले थो त पोइ सभु बायूं ते कढनि था, डॉक्टर साहिब में इहा आदत कोन हुई, बिल्कुलु न हुई। ऐं अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां हिते शेयर करे सघजनि थियूं, जेके ज़हन में अचनि पियूं, तव्हांखे ॿुधायां पियो, जेके ज़हन कुझु बयानु कयूं आहिनि। पर बहरहाल डॉक्टर साहिबु हिकिड़ो सम्झो त मॉडल हो असां सभिनी लाइ, जेके डॉक्टर साहिबु ॾिठो आहे त उन मां जिन सिखियो आहे, जेके उन ते अमल कनि पिया उन लाइ बिल्कुलु उहे कामयाबु थींदा। बाक़ी जिन ठलो ॾिठो आहे ते अमल कोन था कनि त पोइ उहो पर डॉक्टर साहिबु हिकिड़ो असांजो उस्ताद हो ऐं हुन पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारी जंहिं कोई वाक़ई उनखे कॉपी करे या उन ते हले त उहो बिल्कुलु कामयाबी न वेंदो। ॻाल्हि हली पई ॻोठ जी त डॉक्टर साहिब खे केतिरो ॻोठ जो फ़िक्रु आहे। डॉक्टर साहिबु मतिलबु त जिन बि डॉक्टर साहिब ते एहसान कया आहिनि, डॉक्टर साहिब हमेशह हुन जा एहसान ॻाया आहिनि। पंहिंजे सम्झो त डॉक्टर साहिब जो वालिद साहिबु त अञा डॉक्टर साहिबु 6 महीननि जो गुज़ारे वियो, डॉक्टर साहिब खे चाचे पालियो,
उन पढ़ायो ऐं उहा वसियत बि डॉक्टर साहब जे वारिस साहब जी मुंहिंजे पुट खे पढ़ाइजो। इन करे उन ॻोठ जो क़दुरु हो डॉक्टर साहब खे तमामु घणो। पोइ जेको डॉक्टर साहब ॿाहिरां पढ़ी आयो पोइ कोशिशि कई त ॻोठ में छा कजे, कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। जंहिं मां तव्हांखे ॿुधायां डॉक्टर साहब मूंखे ॿुधाईंदा त मूंखे जेको पहिरियों फ़सुलु जेको मूं खयो हो पंहिंजे बनी जेका बि हुई उन मां, त डॉक्टर साहब उन मस्जिद ठाराई, ॻोठ जी मस्जिद पकी करे ठाराई। उन मस्जिद जे डिज़ाइन में डॉक्टर साहब खे तुर्की में उते ॾिसी आया, उन तुर्की इन मां डिज़ाइन में उहा मस्जिद ठहियलु आहे उते ॻोठ लाइ। पंहिंजे वॾनि अबनि जो जंहिंजे नाले सां ॻोठ आहे ॾाढा जाफ़र खान लेगारी या जेके वॾा आहिनि उन्हनि जूं डॉक्टर साहब क़बरूं पकियूं करायूं। उते अञा ताईं उहे कतबा लॻा पिया आहिनि। उहे माना उहो कतबा बि डॉक्टर साहब शायदि कि लाहौर मां ठाराया, जेके अञा ताईं माना उहे मिटिजी न सघिया आहिनि। उहो अहिड़ो सुठो उते को खताती करण वारो हो या अहिड़ो पथर या हुयो। उन खां पोइ ॻोठ लाइ पको रस्तो कोन हो। पोइ डॉक्टर साहब वॾी कोशिशनि सां हुतां माण्हुनि खे चवराए मिठूं मेड़ियूं करे वरी पंहिंजे ॻोठ जी भले लाइ पको रस्तो डॉक्टर साहब ठारायो। स्कूल अञा डॉक्टर साहब पाण पढ़ंदा हुआ, डॉक्टर साहब अञा पढ़ंदा हुआ पाण, त डॉक्टर साहब कोशिशि करे ॻोठ में हिकिड़ो स्कूल मंज़ूर करायो। जॻह बि कोन हुई, फर्नीचर बि कोन हो, पर डॉक्टर साहब जी हिमत सां वरी जज़्बो हो डॉक्टर साहब खे, ऐं जज़्बो कराए थो वञे कमु घणा। डॉक्टर साहब उन ॻोठ में स्कूल जो बुनियादु विधो, ॻोठ क़ाइमु करायो। ॻोठ अञा ताईं उहो स्कूल हले पियो। हींअर बि असांजे ॻोठ में कॉलेज कोन्हे, पर हाई स्कूल बॉइज़ गर्ल्स सभु आहिनि। वॾी जो टुकड़ो डॉक्टर साहब छॾे विया आहिनि जेको अञा ताईं आहे हुते मौजूदु। बाबा कॾहिं बि हिते का इल्मी अदबी का इल्मी को कॉलेज ठहे, का ॻाल्हि ठहे थी, ज़मीन जो टुकड़ो अञा ताईं डॉक्टर साहब नाले ते आहे। डॉक्टर साहब पंहिंजे औलाद जे नाले ते बि कोन्ह करायो। त भाई इहो सिर्फ़ु इन लाइ मक़सदु लाइ हूंदो त इहो जॾहिं बि हिते को ख़ैर जो कमु थिए, कॉलेज ठहे या ॿी का ॻाल्हि ठहे थी, उन लाइ वक़्फ़ु कबो। ईअं जीअं मूं तव्हां चयो डॉक्टर साहब कंहिंजो एहसान कोन विसारींदा। पंहिंजे मोहतरम उस्ताद चयो डॉक्टर साहब जो मोहतरम उस्ताद में साईं अलामा अब्दुल लतीफ़ मेमनी जो घणो डॉक्टर साहब ज़िक्र कंदा, ऐं पंहिंजे उस्ताद मोहतरम साईं अलामा आया काज़ी जो ख़ासि तौर ते। पोइ डॉक्टर साहब जो हो त अलामा साहिब लाइ जे यादगार लाइ कुझु न कुझु कजे। डॉक्टर साहब घणो फ़िक्र हो, घणियूं ॻाल्हियूं हुजे साहिब हुजे अञा करे आहे जेतिरो डॉक्टर साहब ज़िंदगी साथ ॾिनो। डॉक्टर साहब जी ख़्वाहिश हुई त हिते जिते सिंध जी आहे यूनिवर्सिटी जामशोरे में, त हिते हिकिड़ो वॾो दरवाज़ो ठाराइजे, वॾो गेट ठाराइजे, ऐं उहो अलामा काज़ जे नाले सां हुजे। उन लाइ डॉक्टर साहब घणियूं कोशिशूं कयूं, पैसा बि डॉक्टर साहब पाण रखिया त इहे आउं ॾींदुसि, ऐं सॼो मुंहिंजे ख़र्च सां हिकिड़ो यादगार ठहे इहो। पर बहरहाल उहो यादगार किन मजबूरीअ जे करे कोन ठही सघियो। पोइ डॉक्टर साहब ॿी कोशिशि कई त अलामा आया काज़ जे नाले सां, पंहिंजे उस्ताद मोहतरम जे नाले सां को हिकिड़ो फंड रखिजे यूनिवर्सिटी में, जंहिंमां उहो फंड रखिजे सेविंग अकाउंट में रखिजे, बैंक में जो मुनाफ़ो थिए त उन मां जेके पोज़ीशन होल्डर शागिर्द आहिनि यूनिवर्सिटी जा उनखे हर साल सोने जो माना तमगो या बिलो चइजे जेको या अहिड़े का शील्ड वग़ैरह उहा ॾिजे उन्हनि खे। उहा शील्ड उहो कमु डॉक्टर साहब जो सम्झो डॉक्टर साहब मुंहिंजे ख़्याल में 10 लख रुपया उन वक़्तु 2010 में डॉक्टर साहब पंहिंजे साईं मज़हर सिद्दीकी साहब जे जेको वाइस चांसलर यूनिवर्सिटी उनजे हवाले कया। उहे पैसा अञा ताईं बैंक में आहिनि, उनखे प्रॉफिट लॻे थो। ऐं उन में हर साल कॉन्वोकेशन में इहे 3 अवार्ड पोज़ीशन होल्डर जेके यूनिवर्सिटी जा रहनि था कंहिं बि शोबे जा उनखे ॾिना वञनि था। ऐं जीअं मूं तव्हांखे ज़िक्र कयो त गेट कोन ठही सघियो अलामा काज़ी जे नाले सां यूनिवर्सिटी में कंहिं मजबूरियुनि जे करे। त पोइ डॉक्टर साहब पंहिंजे ॿिए मोहतरम जेको शागिर्द हुओ डॉक्टर साहब जो जेको हाणे जान छॾे वियो आहे साईं मोहतरम प्रोफेसर मोहम्मद यूसुफ शेख साहब, उन्हनि खे डॉक्टर साहब अर्ज़ु कयो त बाबा ही कैडेट कॉलेज लाटकाणे में साईं यूसुफ शेख साहब उन लाटकाणे कैडेट कॉलेज जा बानी हुआ। उन्हनि खे चयो त हिते हिकिड़ो वॾो पाण यादगार ठाहियूं अलामा काज़ी जे नाले सां। उन यादगार लाइ डॉक्टर साहब 30 लख रुपया पंहिंजे अकाउंट मां हुते ॾिना। हुते हिकिड़ो आलीशान मीनार ठहियो आहे, मीनार इल्म जंहिंजो नालो आहे, जेको डॉक्टर अलामा काज़ी जे नाले सां मनसूब आहे। उहो परे खां नज़र अचे थो। उहो मतिलबु कैडेट कॉलेज भले तव्हांखे 2-3 किलोमीटर परे हुजे, तव्हां उन तरफ़ वञो था कैडेट कॉलेज तरफ़, तव्हांखे परे खां नज़र ईंदो मीनार। उहो डॉक्टर साहब जॾहिं जान छॾनि पिया, सम्झो अप्रैल में डॉक्टर साहब जान छॾियो आहे, त मार्च जी पहिरें हफ़्ते में असां आऊं डॉक्टर साहब खे ऐं पंहिंजो उमरानी साहब सां हुते वियासीं, ॾिसी आयासीं। उहो अञा तइमीराती मरले में हो। डॉक्टर साहब खे ॾिसी ख़ुशि थिया, ऐं उन में कमु हो अञा महीने जो कमु हो। डॉक्टर साहब खे अलाह साईं हयाती ॾिया त उहो डॉक्टर साहब पाण वञी इफ़्तिताह कंदा, पर उहो शानदार हुते मीनार इल्म ठहियलु आहे। ॾिसो डॉक्टर साहब खे एॾी अक़ीदत हुई पंहिंजे उस्तादनि सां, जो तव्हां डॉक्टर साहब खे हिते ख़्वाहिश हुई या वसियत हुई त मूंखे पंहिंजे उस्ताद मोहतरम अलामा काज़ी जे पेरनि में रखिजो।
ॾिसो तव्हां हुन ज़ाहिर थिए थो त केॾो अदब आहे उस्तादनि लाइ। अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मूंखे ख़बर कोन थी सघे डॉक्टर साहिबु, ऐं त पोइ डॉक्टर साहिब सां देरि सां वेझो थियुसि, पर ऐं डॉक्टर साहिबु हर बार ॿुधाईंदा कोन हुआ कंहिंखे इहे जेके मूंखे ॻाल्हियूं ईअं न त को माण्हू मुंहिंजी ॻाल्हियूं इन शइ जी तारीफ़ करे। सो अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके डॉक्टर साहिबु कयूं हूंदियूं ऐं ख़ामोशी में करे विया हूंदा, ख़बर न आहे हिन जी, पर जेके ख़बर आहे मूंखे ऐं तव्हांखे ॿुधायां थो इहे ॻाल्हियूं आहिनि। पंहिंजो ॾिसो उन पंहिंजो डॉक्टर साहिब जेकी लाइब्रेरी हुई जेका तमामु वॾी लाइब्रेरी आहे, असां बि ॾिठी, असां ॾिठीसीं, सभिनी खे ख़बर आहे त हुते लाइब्रेरी में अलाए केतिरा दीवारनि में कबट लॻियल हुआ, मुंहिंजे ख़्याल में 56 जे क़रीब जिन ते नंबर लॻियल हुआ। उन खां अलावा वॾी लाइब्रेरी, उन में पट ते टेबलुनि ते कबटनि ते खटनि ते किताब हूंदा, पेर रखण जी जॻह न हूंदी। डॉक्टर साहिब खे अरमान हूंदो ऐं कोशिशि बि हूंदी त इहे हाणे किताब अहिड़ी जॻह ते मोकिलिजनि जिते माण्हू उन मां फ़ाइदो वठी सघनि। छो डॉक्टर साहिबु दुनिया ॾिठी, लाइब्रेरी ॾिठियूं कीअं उहे तबाह थियूं आहिनि या छा। ऐं पोइ डॉक्टर साहिब जी आख़िरी ॾींहंनि में इहा कोशिशि रही त जेके मुंहिंजा किताब आहिनि ऐं पंहिंजी लाइब्रेरी में जेकी सिंध जूं लाइब्रेरी उनखे ॾियां। सेंट्रल लाइब्रेरी सिंध यूनिवर्सिटी खे डॉक्टर साहिबु काफ़ी किताब ॾिना, सिंधलाजी खे ॾिना, सिंधलाजी खे डॉक्टर साहिबु अहिड़ा किताब ॾिना जेके डॉक्टर साहिब जी वसियत हुई त इहे मुंहिंजे वफ़ात खां पोइ खोलिजो, त अहिड़ो बि को खज़ानो आहे जेको असां अञा, या इहा बि वसियत हुई डॉक्टर साहिब जी त इहा जॾहिं खज़ानो खोलियो वञे त मुंहिंजी फैमिली जो मेंबर तव्हां सां गॾु हुजे। बहरहाल पोइ हुते उन वक़्तु अहिड़ा माण्हू हुआ जिन डॉक्टर साहिब खां पोइ खोलिया, असांखे ख़बर बि कोन पई, माना खोलियासीं पर जेका डॉक्टर साहिब जी वसियत हुई उहा उन ते अमल कोन थियो। कैडेट कॉलेज लाड़काणे में डॉक्टर साहिबु काफ़ी किताब ॾिना। लाड़काणे में भुट्टो साहिब जी लाइब्रेरी जेका आहे नाले सां आहे, वॾे भुट्टे नाले सां, उनखे डॉक्टर साहिबु ॾिना। पी साईं पागार जिन जी लाइब्रेरी आहे हुते पीडियो ॻोठ में साईं, हुते बि डॉक्टर साहिबु तमामु घणा किताब ॾिना। मतिलबु डॉक्टर साहिबु घणा किताब जेके उहा पंहिंजे मूंखे चवंदा इहे किताब मुंहिंजे पुटनि जहिड़ा आहिनि, ॾियण के सवला न आहिनि, पर डॉक्टर साहिबु ॾिना उन्हनि खे। सिंध आर्काइव कराची काफ़ी किताब ॾिना, लखनि जा किताब ॾिना, जे उन जूं क़ीमतूं जेके कलमी मकतूतात अरबी फारसी जा जेके अणलभ आहिनि, चंद ई डॉक्टर साहिबु ॿुधाईंदा इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मूं वटि आहिनि, जेके ॿी दुनिया में किथे कोन आहिनि। तव्हां पुछी सघो था साईं अब्दुल गफ़ार सुंबे साहिब खां, डॉक्टर अदीब सुंबे साहिब खां, त उन्हनि जी लखनि में क़ीमत हुई। डॉक्टर साहिबु ईअं उन्हनि पंहिंजे ख़िदमत ख़ातिर उन्हनि सिंध आर्काइव जे हवाले कया, घणी जॻहियुनि ते कया। सिंध जेके ॻाल्हियूं मूंखे यादि आहिनि तव्हांखे ॿुधायां थो। डॉक्टर साहिबु जो जेको हीउ ॾियारो आहे 16 डिसंबर वारो, असां ख़ानदान वारनि जी कोशिशि हूंदी आहे दरअसल असां कयूं, पर हीअ जेके सिचुएशन आहे कोरोना जी, पोएं साल जेको अप्रैल में असांजे वस जो प्रोग्राम आहे उहो बि कोन थी सघियो। हीउ प्रोग्राम जेको 16 डिसंबर ते कंदा आहियूं, असां ख़ानदान वारा कंदा आहियूं ऐं शौक़ सां कंदा आहियूं, उहो बि हिन हालात जे करे कोन पिया करे सघूं। पर जसू जे अदे अली नवाज़ खे जो हिननि पंहिंजी तरफ़ां हिकिड़ी कोशिशि कई आहे, डॉक्टर साहिब खे यादि कयो आहे, असांखे ख़ुशी थी आहे। अदे असां थोराइता आहियूं, भाउ इरफान जा बि थोराइता आहियूं, अदे अली नवाज़ जा थोराइता आहियूं, जिन हिन कोशिशि कई आहे, असांखे ख़ुशी थी आहे। इंशाअल्लाह अलाह ताला इन्हनि सभिनी खे ख़ुशि रखंदो। ऐं असां डॉक्टर साहिब जा जेके बि आहियूं, इंशाअल्लाह जेको असांजो सोच आहे या जेको असां वटि ज़रिया आहिनि उन मुताबिक़ इन कम खे इंशाअल्लाह हमेशह खयो ईंदासीं। महिरबानी।